हेलो अस्सलाम वालेकुम अब्बा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटो लॻा पिया हो, उथो वियो पाण था कनि टेक ते आयो। माशाल्लाह ॾिसो था पिया त मासी मोरा जी तरक़ी थी वई आहे। पहिरियों कंदी हुअसि मासी मोरा ऑनलाइन, हाणे कयां थी द मासी मोरा, माना द ॾिसो था न, माना इम्पॉर्टेंट थी वई तमामु। मां बि हाणे मां जेको आहे सो KTN ते अची वई आहियां, तरक़ी थी वई आहे न मुंहिंजी। पहिरियां मां कशिश ते कंदी हुअसि, त उनजे करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त पाण सां जेके मुंहिंजा गेस्टड़ा हुजनि जिन जो मां इंटरव्यू कयां। हालांकि मां तव्हां ख़बर ॻोठाणी मां आहियां, हिते पाण खे मिड़ई सूट बूट पाए माण्हुनि खे ॾेखारींदी आहे त मां बि जेका शहरी थी वई आहियां, पर हाणे रगत मांखे ॻोठाणी आहे न, उहे हिन में रहियासीं सॼी ज़िंदगी, जेको आहे सो रोंबा कयासीं। खटा वाण जी मां शौक़ीन हूंदी हुअसि, इहे वाॾण जेको आहे छिके करे ॿधंदी हुअसि। माण्हू चवंदा वाह वाह मोरा तुंहिंजो टैलेंट। हे त मिड़ई हाणे बुढ़ापे में बि ख़राबु थी आहे, TV ते आई आहियां, पर माना इहो मां में टैलेंट शुरू खां हुयो। त अॼु मां तव्हांखे इंतज़ारु नथी करायां, मां ॻाढ़ी नथी हणां, छो त जेको मूंसां गेस्टड़ो गॾु आहे उन जी मां माना ईअं सम्झो ॼाई बि न हुयसि, पेट में हुयसि, तॾहिं को वठी वॾा फेड आया। शायदि तमामु टैलेंटेड ऐं एॾो कमु कयो आहे उन्हनि असांजी इंडस्ट्री में, हिन मीडिया में, जो वधीक त मां उनखे पाण खे माना पुछंदुसि त इहो कीअं कयो आहे। उन लेजेंड आर्टिस्ट द वन एंड ओनली, हा ॾिसो अंग्रेज़ी बि थोरी घणी ॻाल्हायां थी, द वन एंड ओनली केसर खान निज़ामानी साहब। अबा ख़ुशि आहियां, टेटो लॻो पियो आहे? हा मासी, शुक्र अल्लाह जो, दुआऊं। जॾहिं को ॾिसां थी ओड़ो जो ओड़ो माना ईअं यंग लॻो पियो आहे, माशाल्लाह ख़ूबसूरत लॻो पियो आहे। मूंखे एतिराज़ आहे, तो चओ त जॾहिं तूं पेट में हुई तॾहिं तूं मूंखे तॾहिं खां वठी थी सुञाणे। अबा मासी जो मतिलबु छा हूंदो आहे? माउ जी भेण, त माना ही माउ थी न, मासियूं नंढियूं बि त शीदियूं थी जी कोन थियूं थियनि न न सही न। ॾिसो असांजा वार छा थी विया आहिनि, त मासीअ ॾिस वार ॻाढ़ा थी विया आहिनि। मां बि हाणे 100 साल जी थी वई आहे, तॾहिं हिन जा वार वरी पिया कारा निकिरनि। मां हाणे इहो बिलीचा अॼुकल्ह ॾिसे थो फैशन लॻो पियो आहे। हा मैं हुन में रही करे बिलीचू सिखी आहे। हाणे हिते आई आहे न कराचीअ में, हा त सिखी आई। कॾहिं आई आहे तूं कराची? इहो त ॿुधा। थोरो अरसो थियो आहे हिते आई आहियां। ऐं हिते आयसि त पहिरियों त मूंखे सभु चवंदा हुआ त सफ़ा तूं छा आहे, माण्हू ई नथी लॻी। उहा त हक़ीक़त आहे। ॿियो तूं त ईअं न चओ, तूं त मुंहिंजी दिलि जो जानी आहे। मां ख़बर थी, मां गज़ल सलाम खां जेलिस थींदी हुअसि, सिर्फ़ु इन जे करे जो तोसां गॾु ड्रामनि में ईंदी। उहा वीचारी त अच्छा हाणे ख़बर पई त गज़ल जेका आहे सा तव्हां खां डिॼी करे कैनेडा हली वई। इहो मुंहिंजे करे त वई न। हा गज़ल जो तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया त पोइ हाणे तूं सम्झी वञा वेठो आहियां, कुझु बि कोन्हे को मासीअ बसि। हालांकि मूंखे वणंदी बि ॾाढी, माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत, एॾी टैलेंटेड हूंदी, पर तुंहिंजे करे मां बसि न साधी सास। पंहिंजा जेके सिंधी आहिनि न, उहे वाक़ई सुठा आहिनि, सुलक्षणा बि आहिनि, सुहिणा बि आहिनि, मन मोहिणा बि आहिनि। पोइ गज़ल साहिबा हुजनि या सलाउद्दीन तुनियो साहिबु हुजे या शफ़ी मोहम्मद शाह साहिबु हुजनि, भरूं हिन धरतीअ में कुझु आहे, पंहिंजी सिंध जी मिटीअ में कुझु आहे, का अहिड़ी ख़ुशबू आहे या कुझु आहे जो पाण सभु हिक ॿिए खे वणूं था। हाणे मासी बि सभिनि खे वणे थी, ज़ुल्म आहे यार। बसि मां हाणे मूंखे तूं इहो चयो न मासी सभिनी खे वणे थी, त हाणे मां डिमांड वधीक रखंदमि। हाणे मां चवंदा हाणे मां माना पाण खे मथे सम्झंदसि। तूं भला पैसा वठंदी? अरे ज़ाहिर ॻाल्हि आहे, शो आहे कयां थी, पैसा वठंदसि न। शो कर छा थी शो करे? बसि मूंखे ॻाल्हाइण, मूंखे चवंदा मासी तुंहिंजो ॻाल्हाइण मिठड़ो आहे, पोइ बसि मां इन जे करे शो कयां। पर तूं हू जेको चवंदा न लाड़काणे वारो थोरो फ्लेवर आहे तुंहिंजी ॻाल्हि। लाड़काणे जी त आहियां शो असीं चवंदा आहियूं शो तूं चवंदा शो भला शो शोरा छा ते शितो शो आहे, ओ इहो फ्लेवर। तव्हां कहिड़े शहर जा? हैदराबाद, टंडो केसर। हा पंहिंजे नाले जो शहर भला न, मुंहिंजे नाले जो शहर न आहे, असांजनि वॾनि जो अॾियल उहो ॻोठु आहे, पोइ वॾनि जो नालो हुते रखियो। अच्छा, तॾहिं मन न त माण्हू चवंदो न काथों जो आहे नालो केसर, कहिड़े शहर जो आहे केसर, काथे कमु थो करे। इन ई चकर में जेको माण्हू सम्झंदा आहिनि त को वॾेरो आहे, को जागीरदार आहे। ऐं कसम खाई चवां थो मुंहिंजी 2 एकड़ ॿनी बि कान्हे। न मूंखे ख़बर पई वॾो ज़मींदार आहे तूं। इहे ई धोखा जेके आहिनि न, इन्हनि जे करे माण्हू सम्झनि था त केसर खे असां अफोर्ड कोन था करे सघूं, केसर खे असां ड्रामनि में कोन था छॾे सघूं। यार ईअं न करियो, मूंखे कंहिं सिंधी ड्रामे में को भला तूं ई खणी मुंहिंजी सिफारिश कर न। मां तोसां गॾु मॉडलिंग जी ख़्वाहिश मुंहिंजो एॾो बुरो वक़्तु कोन आयो आहे। KTN जो अलाह ख़ैर करे न, पर तव्हां जहिड़ा आर्टिस्ट मौजूदु आहिनि त पोइ असां मिड़ई हली वेंदासीं। मासी मूंखे को भई जॾहिं को सॾींदो आहे, को इंटरव्यू लाइ पिया सॾीनि, या कॾहिं को हिकिड़ो प्रमोशन ठाहे वरी प्रोग्राम बंदि था थियो वञनि, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे छो भला।
हिते KTN जा हिकिड़ो मॉर्निंग शो लाइ बि प्रोमोट थियो, वरी उहो शुरू ई कोन थियो। उन खां पोइ असां ॿियो हिकिड़ो प्रोमो ठाहियो, उहे हलनि बि था, उन खां पोइ उहे बंदि थियो वञनि। सम्झ में ॻाल्हि कान थी अचे छो। न न हाणे इंशाल्लाह अथर साहब मूंखे मिले त भई दसे चवांसि त भई छा आहे भला प्रोग्राम शुरू कराए थो वरी बंदि थो कराए छॾे। न न तव्हां असल में असांजा लेजेंड आहियो, तव्हांजा प्रोग्राम कीअं न हलंदा? असां त मिड़ई असां तव्हांखे ॾिसी त सिखिया आहियूं। असांखे पाण कुझु कोन थो अचे। न तव्हां इंस्टीट्यूशन आहियो, मूंखे नालो बि नथो वठणु अचई पर जी चवाए थी इहे ॻाल्हियूं न करमासीं हाणे। नथो अचे भला छा कयां, गोटाड़ी आहे न। इंस्टीट्यूशन छा आहे? इंस्टीट्यूशन कुझु कोन्हे कोई। कुझु बि न आहे। बाक़ी इहो ॿुधाए त इन दौर में माना त PTV में इन कीअं थियव, थोरो असांखे बि त ॿुधायो न। सही सिधी ॻाल्हि आहे। ॾिसो, हर चहिरो टीवीअ लाइ न हूंदो आहे, हर आवाज़ रेडियो जे लाइ न हूंदी आहे, ठीकु आहे न। ऐं जंहिं महिल आउं टीवीअ ते आयुसि ओॾी महिल टीवीअ ते यंग एक्टर्स जे लाइ ज़रूरत बि हुई। रुॻो आउं कोन आयुसि, अहमद मेमण गॾायो मूंसां। आउंसि, अहमद मेमण हुयो। अच्छा, थोरनि ॾींहंनि खां पोइ वरी सलाह साहिब मुस्तफ़ा नालो, हा मुस्तफ़ा तुनियो, उहो आयो। अच्छा, पोइ वरी मुंहिंजो ख़्यालु आहे यासिर वारा बि आया, यासिर नवाज़ वारा। पोइ इहे सभु दोस्त बि आया। पर छा थींदो त आउं रहंदो हुउसि कराचीअ में, त मूंखे ड्रामनि जे लाइ सॾणु TV वारनि लाइ सवलो हूंदो, बजाए हिन जो की हैदराबाद मां सॾीनि या सखर मां सॾीनि, उनखे कराची में कैसर मिली वेंदो त सॼे वेळ। अच्छा, ओॾी महिल हीरो माना उन महिल तव्हां अफोर्डेबल हुयव? हा, विझो हाणे न आहे उहो अफोर्डेबल। न, मां हींअर बि अफोर्डेबल आहे। PTV जे कंहिं बि कम खे आउं इनकार कोन कंदो आहियां। अच्छा, इन ई तरह KTN जे बि कंहिं कम खे मां इनकार कोन कंदो आहियां, छो जो इहो जेको सिंधी मीडियम आहे न, इहा मुंहिंजी सुञाणप आहे। सो माण्हूअ खे हिकिड़ी सुञाणप मिले थी पंहिंजे माउ ऐं पीउ जे नाले सां, ऐं ॿी जेका असांखे सुञाणप मिले थी सा हिननि कैमरास जे थ्रू। सो इन कम खे मां इनकार त कॾहिं करे ई कोन थो सघां। इहो ज़रूरु थी सघंदो हूंदो त मां कंहिं हिकिड़े चैनल जो कमु कंदो हुजां ऐं ॿियो चैनल सॾे त मां 2 कम एट अ टाइम न करे सघंदुमि, इहो ज़रूरु थी वेंदो आहे। बाक़ी ईअं कोन थो थिए त मां वांदो हुजां ऐं मूंखे कुझु कमु चवे ऐं मां इनकार कयां। इन तरह ॾिसो, जॾहिं आहे माना कैमरा आहे काथे न काथे, हितां जो कैमरा न त हुतां जो कैमरा, आर्टिस्ट कैमरा जे अॻियां आहे। बिल्कुलु ईअं आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं जॾहिं आउं आयुसि तॾहिं हीरोज़ हूंदा हुआ, साईं सलाउद्दीन तुनियो साहिबु, मंज़ूर मुराद साहिबु, साईं शफ़ी मोहम्मद शाह साहिबु, इहे वॾा वॾा लीजेंड्स हूंदा हुया, उहे हीरोज़ हूंदा। त उन्हनि जे विच में जॾहिं आउं आयुसि त सभिनी चयो हा यार ही सही आहे, ही यंगस्टर यंग बि आहे ऐं चॉकलेटी हीरो बि आहे। त पोइ अचणु शर्त मूंखे इलाही कमु मिलणु शुरू थी वियो, सिंधीअ में बि ऐं उर्दूअ में बि। त केतिरा भेरा ईअं बि थींदो हुयो त PTV ते स्टूडियोज़ हूंदा आहिनि न, मेकअप रूम हूंदो आहे, त किथे मुंहिंजी ॾाढी पई लॻंदी त वञी उहो सिंधी सीक्वेंस कराईंदोसि, वरी हिकदमि ॾाढी लहंदी, वरी उर्दू वञी ड्रामो कंदोसि। मतिलबु ईअं मूंखे चवंदा ही नओं आयो आहे, कराची सेंटर जो सुल्तान राई थी वियो आहे, कंहिं महिल किथे कंहिं महिल किथे। ऐं एतिरे क़दुरु जो मिलेनियम मतिलबु 2000 सन 2000 जो हिकिड़ो जेको उर्दू मैगज़ीन अख़बार जहां, उहो ताईं खणी ॾिसंदो त उन में अॼु बि लिखियलु आहे ज़ाहिर त 10 सालनि ताईं टीवीअ ते सभिनि खां वधीक नज़र अचण वारा चहिरा, त उन में सभिनि खां मथे मुंहिंजो नालो आहे। पोइ मूं चयो यार हाणे जेको आहे न ही माण्हू बर्दाश्त कोन करे सघंदा, कैसर में हाणे थोरो घटि कर पंहिंजे पेरेंट्स खे। उन सां इहो थियो जो जंहिं महिल मूं जॻह ख़ाली कई त ज़ाहिर जॻह वरी वालारजी वई। बिल्कुलु, पोइ वरी कंहिं महिल ऑन ऑफ ईअं थियो। न पर इहा वॾी अचीवमेंट आहे, 10 साल सभिनी खां वधीक चहिरो टीवी ते रहे। ऐं सो बि जॾहिं हिकिड़ो चैनल आहे त हे त बाद में आया न, हिकिड़े चैनल ते माना वधीक। पोइ हिते असां प्रोडक्शन्स कयूं, KTN ते असां प्रोडक्शन्स कयूं। असां मुंहिंजो हिकु ॾाढो मशहूरु प्ले हो जुनून, उहो मूं ठाहियो, कंहिं प्ले में मूं एक्टिंग बि कई लॉन्ग प्ले में। पर छो जो नओं चैनल जंहिं महिल थींदो आहे उनजा हिकिड़े टीदिंग प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। जीअं तव्हां हिते कुर्सीअ ते अची वेठियूं आहियो त तव्हांखे पहिरियां सम्झ में न ईंदी हुई लाइट किथां ईंदी, मेकअप कीअं थियणो आहे, बैकग्राउंड, उहे टीदिंग प्रॉब्लम्स हूंदा आहिनि कंहिं बि प्रोग्राम जा। ऐं जंहिं महिल उहो ऑटो ते अची वेंदो आहे त
तव्हां ॾिसो स्मूथली कमु हले मूंखे त अञा ताईं कमु सम्झ में न ईंदो कॾहिं कॾहिं मां विच स्टूडियो में भॼी वेंदी आहियां मां चयो तुंहिंजो ॾोह न आहे तुंहिंजो ॾोह न आहे इहो तोसां थींदो आहे छोजो तो नाग जेको हिते ठाहियल आहे न उहो हिते अंदरि हलियो वेंदो आहे इन करे वरी कन खां निकिरंदो हुओ इहो सही सुञातो सम्झण वारा सम्झी मूंखे लॻो सम्झण वारा सम्झी आहे हिन कन मां निकिरे थो या हितां थो गिरे ईअं आहे तोसां हा न इहो माना नांग डराए छॾिया मतिलबु दिमाग़ ठिकाणे मुश्किल आहे थींदो कुझु कोन्हे अंदरि भरियल आहे अञा बि अच्छा हा थींदो कुझु कोन्हे अच्छा भले मां ॾिठो आहे माना माशाल्लाह तव्हां एक्टिंग बि कई डायरेक्शन बि कई वरी हाणे सियासत में बि आहियो ठीकु आहे इहो कीअं माना हिकिड़ो आर्टिस्ट जेको हूंदो आहे नफ़ीस माण्हू हूंदो आहे हिकिड़ो गुल हूंदो आहे हिकिड़े क़िस्म उहो वरी पॉलिटिकल थोरो हुन साइड छा सोचे करे मतिलबु मासी चाहे त अवी वेठियूं आहियूं न हिते अव्हां जो बि कंहिं न कंहिं पासे लाड़ो हूंदो ज़रूरु बिल्कुलु छो जो हिन वक़्तु पाकिस्तान में त छा दुनिया में ऐं नथो सम्झां त को बि अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंजो कंहिं ख़ासि सियासतदान या कंहिं ख़ासि पॉलिटिकल पार्टी जे पासे को लाड़ो न हूंदो हाणे जे आउं पंहिंजी ॻाल्हि कयां त केतिरा ई भेरा KTN जे प्रोग्राम्स में मां ॾेखारियो आहे त 1971 जो फोटो आहे जंहिंमें भुट्टो साहब मूंखे कच्छ में खयूं बीठो आहे वाह वाह ठीकु आहे न त भुट्टे साहब जी पंहिंजी हिकिड़ी नज़रियात हुई हिकिड़ी आइडियोलॉजी हूंदी हुई आम माण्हू जे हवाले सां सो जीअं जीअं वॾा थींदा वियासीं इन ई शहर मंझि त पहिरियां त ज़ाहिर जंहिंमहिल स्टूडेंट लाइफ में हुयासीं त मुंहिंजो कंहिं बि पॉलिटिकल पार्टी सां कोई तालुक़ु न हूंदो हुयो पर हिन शहर जूं जेके डायनेमिक्स आहिनि से टोटल डिफरेंट आहिनि हिते जेको सिंधी माण्हू आहे उहो 90s जे दौर में पंहिंजो पाण खे जे सर्वाइव करे थो वञे त तमामु वॾी ॻाल्हि आहे छो जो कुझु लिसानी तंज़ीमूं ओॾी महिल अहिड़ियूं ठहियूं हुयूं हिन शहर जे हवाले सां जेके सिंधियुनि खे ऐं ॿियनि क़ौमुनि खे बर्दाश्त न कंदियूं इन ई करे कराची यूनिवर्सिटी में जंहिं महिल मुंहिंजा MSc जा फॉर्म्स पाढ़े छॾियऊं ऐं मूंखे पेपर न ॾेई सघियुसि त मूंखे हिकिड़ो ॾाढो अफ़सोस थियो मुंहिंजो यार इहो मूंसां सही न आहे थियो पर इन बेसिस ते न इन बेसिस न छो जो कराचीअ खां ॿाहिरि वरी हैदराबाद वारे पासे या ॿियनि शहरनि में हुननि कम्यूनिटी माण्हुनि सां वरी सिंधी बि अवेल कंदा हुआ न स्टूडेंट्स त उन जो न घटी घोट में न कमी कुंवार में बसि एग्ज़ैक्टली ईअं थियो त हिते मूंसां थियण जो फितरी हिकिड़ो अमल हो पर उते ईअं थियो त मूंखे चयो त असीं तोखे सुञाणूं था त तूं टीवीअ ते अचें थो असां तुंहिंजी रिस्पेक्ट था कयूं पर तोखे इम्तिहान असीं हितां न ॾियण ॾींदासीं पोइ वरी उर्दू आर्ट्स कॉलेज में मास्टर्स मूं ऐं कादिर पटेल जेको वॾो सियासतदान कादिर ई असां MA गॾु कई उन खां पोइ ओॾी महिल ज़ाहिर आहे कादिर साहब बि पॉलिटिक्स में न हूंदा ऐं आउं बि कोन हूंदुसि पर आस्ते 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 शहर में रहंदे असांखे इहो अहसासु थियणु लॻो त जेसिताईं को स्ट्रॉन्ग पॉलिटिकल प्लेटफॉर्म न आहे तेसीं ते सिंधी माण्हूअ जे लाइ ॾुखियाइयूं थियनि थियूं पोइ भले नौकिरी हुजे या उहे नौजवान या उहे असांजा दोस्त जेके ॻोठनि खां कराची अचनि था रुॻो शहर घुमण लाइ त पुलिस उन्हनि खे खंबी लाकअप कयो छॾे उन्हनि ग़रीबनि खे ॿुधण वारो केरु कोन हूंदो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ईद जा ॾिहाड़ा हूंदा आहिनि ईद जे ॾींहंनि में जॾहिं असांजा सिंधी ॻोठाणा या ॿियनि शहरनि खां कराची घुमणु ईंदा आहिनि त ओॾी महिल इहे इंसिडेंट्स तमामु घणा थींदा आहिनि छो जो असांजा ऐं नालो खणी थो चवां त पीपल्स पार्टी जा घणो करे जेके असांजी लीडरशिप आहे या असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजनि पंहिंजनि ॻोठनि खे हलाए वेंदा आहिनि तव्हां PP में आहियो माना मां हर उन सिंधीअ लाइ आहियां जेको सिंध लाइ कमु करे थो मां बि PP में आहियां मां ॿुधायां मां कीअं PP में आहियां मूंखे बेनज़ीर जा 12,000 मिलंदा आहिनि इनकम सपोर्ट जा वॾी ॻाल्हि उन्ही जे करे मां PP में आहियां ऐं तक़रीबन जेके मायूं आहिनि उहे PP में इन्ही जे करे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾा कम कया आहिनि हा स्टूडेंट्स जे लाइ बि मायुनि जे लाइ बि ऐं हर उन माण्हूअ लाइ जेको हिन मुल्क में पीपल्स पार्टी रुॻो सिंध जी जमात न आहे सॼी पाकिस्तान जी जमात बिल्कुलु ऐं उन में कुझु कोताहियूं रहिजी वियूं हूंदियूं छो जो बीबी जी शहादत खां पोइ पार्टी खे संभालणु कोई सवलो कमु कोन हुयो बिल्कुलु ऐं असांजी थोरो नंढो ब्रेक जो टाइम थियो आहे तव्हां सां कचहरी कॾहिं ख़बर ई नथी पए ऐं होॾां टाइम जो थियो वञे त ब्रेक वठणी आहे त नाज़रीन जेको आहे सो साईं केसर साहिब सां जेको आहे कचहरी जारी रहंदी मुंहिंजी सवाल बि हाणे थोरो फ़िलहालु
इंट्रोडक्शन हुयो इहो हिकिड़े क़िस्म जो, पोइ सवाल बि कढीसांसि थोरा तिखा मिठा बि हेॾा होॾा बि मूंखे हेॾा इजाज़त ॾिनी आहे। माना मां हिन जी डाई हार्ट फैन जीअं चइबो आहे उहा आहियां, त मूंखे हक़ु आहे इहो त मां जेको बि सवाल कयां ऐं माइंड बि न कंदो आहे। त तव्हां इहो ब्रेक ते वञो ऐं मोटी था अचूं, काॾे न वञिणो आहे, हिते ई ॾिसो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा। हाणे द जी करे मां थोरी घणी लय बि कंदी आहियां, त द लॻी वई आहे। हाणे पहिरियों ऑनलाइन हूंदी आहे, हाणे ऑनलाइन न आहियां मां, का मशीन वशीन आहे ऑनलाइन मिलंदी आहे। मां त माना हिकिड़ी द मां हिन जे करे चयुमि त मूंखे द खपे, पंहिंजे नाले सां द खपे। इहो माना ॾाढो लॉजिक आहे, तव्हांखे लाइ सम्झ में अचे थो अलाए न, पर मुंहिंजे लाइ त माना इहा वॾी ॻाल्हि थी वई न। ॿियो मूंसां गॾु आहे केसर खान निज़ामाणी साहिबु। मूंखे आईने जे बारे में थोरो ॿुधायो। मां आईने जी चरी फैन लॻी पई हूंदी हुअसि, मां सॼो ॾींहुं ॾिसंदी हुअसि। बाग़ी उन में तुंहिंजो नालो हूंदो हो, हलड़े हल बाग़ी, माना तखलुस अहिड़ो ॾिस न, बाग़ी। वरी जेल बेल बि तूं उन में कटिया, ऐं जेका तोसां छोकिरी हूंदी उन ते मां जेलस हुजिसि, त इहा इन सां गॾु शो आहे। हिते मां छो न आहियां? मासी ओॾी महिल त तूं हीअं पेट में न पंहिंजी माउ जे, न उहो ड्रामो, हाणे उन ड्रामे जो नालो बि द हुजणु खपे, द आईनो। हा, उहो उन में शक ई न आहे न। जॾहिं द मासी मोरा त पोइ द आईनो, द केसर, द बाग़ी। ज़बरदस्त। उहो तव्हां मतिलबु ॾिठो आहे उहो ड्रामो? मां चरी फैन आहियां हुनजी। चरी फैन आहे उहो इन जे करे हिकिड़ो त उन में यूनिवर्सिटी जी लाइफ ॾेखारी वई आहे। हा, उहा इंट्रस्टिंग आहे ॾाढी। उहो आगा रफ़ीक साहब लिखियो हो ऐं मोहम्मद बख़्श समेजो साहब। मोहम्मद बख़्श समेजो साहब हाणे दुनिया में न आहिनि, पर मूंखे टीवीअ ते समेजो साहब ऐं शफ़ी मोहम्मद शाह साहब, हिन ॿिनि माण्हुनि मूंखे इनकरेज कयो ऐं मूंखे ड्रामनि में चांस पहिरियों साईं मोहम्मद बख़्श समेजो साहब। ऐं जॾहिं असां हीउ कयो थिए तॾहिं सईद वागो मरहूम, सईद तॾहिं नओं आयो, मुनीर पठान, मुनीर आयो शैपर ऐं आवाज़ बि ग्रेंजर वारो, मुनीर बि नओं आयो, आउं बि नओं हुउसि। त पोइ वरी अच्छा, जॾहिं इहो ड्रामो थिए पियो तॾहिं तव्हां सोचियो त इहो ड्रामो एॾो माना कोई माना ईअं? असांजा ॿ ड्रामा बंदि थिया हुया। अच्छा। ऐं उन में छा थींदो, उन में पॉलिटिक्स, स्टूडेंट पॉलिटिक्स इन्वॉल्व हुई न। इन ई तरीक़े सां असां ॿियो प्ले हूंदो हो तपिश, मैडम नूरुल हुदा शाह साहिबा जो लिखियलु हुयो ऐं सायरा काज़मी उनखे प्रोड्यूस कयो। अच्छा, उन में पॉलिटिक्स हुई, हिन में पॉलिटिक्स। त असांजा इहे ॿई प्लेज़ ऑन एयर जॾहिं विया पिए त ही हुकूमत, उन वक़्त जी हुकूमत उन्हनि खे रोकाए छॾियो। अच्छा। ऐं मूंखे चङी तरह यादि आहे त हिकिड़ो वज़ीर साहिबु आयो हुयो ऐं अब्दुल करीम बलोच साहिबु असांजा हूंदा जनरल मैनेजर, ऐं उन रूम में हिननि वेठे ॻाल्हियूं कयूं। ऐं इलाही हे जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि, इन्हनि जी गुफ़्तगू जो अंदाज़ बि ॾाढो कमाल हूंदो आहे, तमामु मुहज़िब क़िस्म जो, ऐं अखरनि जो जेको इंतिख़ाबु हूंदो आहे न उहो बि कमाल हूंदो आहे। सो हुन वज़ीर साहिबु चयो त हीउ जेको तव्हां ड्रामो ॾेखारियो पिया, ऐं सॉरी हवायूं, सॉरी उन में हैदर इमाम रिज़वी साहिबु, सो उन में चयो त हीउ जेको तव्हां वज़ीर ॾेखारियो पिया न, इहो ब्यूरोक्रेट सां पियो विड़े ब्ला 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 ब्ला, ऐं इहो बंदि करियो, ईअं कोन्ह थींदो आहे। त हैदर साहिबु चई निहायत अदब सां, जेसीं तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजी हिन वक़्त जी काबीना में अहिड़ो सुलछणो को वज़ीर आहे सही? छा ॻाल्हि थी? सो ओॾी महिल हुन हमरा खे ॾाढी कावड़ आई, त पोइ वरी GM साहिबु मुस्कुराए ॾिनो। सो मूंखे ॾिठईं, चई गड़बड़ तो कई आहे। मूं चयो न सही, हीअ राइटर कई आहे ऐं डायरेक्टर कई आहे। चई चङो भला ठीकु आहे, तव्हां भले मुंहिंजो पंहिंजे सेट ते मां ॻाल्हाए पोइ अचां थो। त पोइ असां सुठे नमूने सां निकिरी वियासीं। ऐं तंहिंखां पोइ असांजे मथां कंहिं क़िस्म जी का प्रॉब्लम न आई, पर पूरी सेल्फ सेंसरशिप। त बाबा पंहिंजो ख़्यालु करियो कि ॾुखिया अखर ऑन एयर न वञनि, या अहिड़े कंहिं तंज़ीम सां को रिज़ेम्बलेंस न हुजे जो सुभाणे सभिनि जे लाइ को प्रॉब्लम थिए। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि, आईनो जेको आईने खे आईनो थो बणाए, उहो इहो आहे त उन वक़्तु बि PTV जो हिकिड़ो सरकारी जेको थींदो आहे न, उहो प्राइवेट जेको आहे उहो हुकूमत बि तनक़ीद कंदा आहिनि, ॿियो कुझु बि कंदा आहिनि।
PTV जो हिकिड़ो प्ले थी करे यूनिवर्सिटी जो सिंध यूनिवर्सिटी उहो असां आईनो ॾेखारियो हा आईनो रियलिटी रियलिटी ही छो जो ओॾी महिल बि छो जो असां यूनिवर्सिटी मां ताज़ा निकितल हुआसीं असांखे ख़बर हुई त उहो यूनिवर्सिटी पॉलिटिक्स छा आहे त एग्ज़ैक्टली उहा ई शइ असां पोर्ट्रे करे आईनो ॾेखारियोसीं पिए त बाबा तव्हां हे पिया कयो असांजे नौजवाननि जो फ्यूचर ख़राबु न कयो टीवी जो मक़सदु इब्लाग आहे इब्लाग माना बलोगत ज़हनी नशोनुमा ज़हन खे मैच्योर करणु ठीकु आहे न ओॾी महिल असां मतिलबु इन्हनि सरकारी इदारनि जो कमु इहो हूंदो हुयो चाहे उहो स्क्रिप्ट जे हवाले सां हुजे चाहे अदायगी जे हवाले सां त तव्हांखे अखर चिटा चवणा आहिनि ऐं पंहिंजो मैसेज जेको आहे सो क्लियर वञे समेज साहब जॾहिं आउं टीवी ते वियुसि त आउं वेठो हुउसि मूंखे अॻु चयईं त तूं पढ़ियो केतिरो आहे मुंहिंजी मां फाइनल ईयर में आहियां त चयईं ठीकु आहे तूं चाहे बि ऐं तूं हलो वञ चयो छो साईं चई बाबा जंहिं महिल तुंहिंजी एकेडमिक्स ख़तमु थियनि पूरियूं थियनि पोइ तूं मूं वटि अचिजांइ मुंहिंजो वाइदो आहे तोखे चांस ॾींदुसि पर जेसि ताईं तुंहिंजी एकेडमिक्स पूरियूं नथी थियनि तूं जे मूंखे त नज़र आहिनि त आउं तोसां ॾाढी जुठ कंदुसि सम्झो था मतिलबु तालीम खे बि हो ॾाढो रखंदा त अच्छा इक़बाल लतीफ़ साहब उन मूंखे इहो चयो त चई ॾिस तूं टीवीअ ते अचें थो ऐं तूं मशहूरु थींदो पियो वञे टीवीअ ते अचण खां पोइ माण्हू जंहिं महिल मशहूरु था थियनि त उहो ईअं ई हूंदो आहे जीअं कंहिं नशे जो आदी थियो वञे ऐं जंहिं महिल तूं मशहूरु पियो थींदे त तूं कारोबार जे पासे तुंहिंजो ध्यानु न हूंदो सो महिरबानी करे को पैरेलल बिज़नेस या का नौकिरी वठि तंहिंखां पोइ टीवीअ ते कमु कर ज़बरदस्त ऐं इहा अॼुकल्ह जेके आर्टिस्ट आहिनि मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे इहा शइ ख़बर न आहे अञा ताईं ऐं उन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे मां हर इंटरव्यू में हर कचहरीअ में हर प्लेटफॉर्म ते इहा ॻाल्हि कंदो आहियां त एक्टिंग खे सम्झो त इहा क्रिकेट जी गेम आहे वांदा आहियो त वञी थी मैचिस रहो टूर्नामेंट्स रहो पर जे वांदा न आहियो त पंहिंजे कारोबार खे पंहिंजे ॿनी ॿारे खे पंहिंजे नौकिरीअ खे टाइम ॾियो उन खां पोइ जे वक़्तु बचे थो पोइ भले तव्हां टीवी करियो कोई मसइलो न आहे अच्छा ॿियो गज़ल सलाम सां तव्हांजा काफ़ी प्लेस मूं ॾिठा आहिनि जेके शायदि तव्हां में बि ॿियनि सां बि कमु घणो कयो हुजे पर मूंखे उहो वणंदा छो तव्हांजो पेर ॾाढो माना प्यारो लॻंदो टीवी ते गज़ल साहिबा गज़ल जे लाइ कुझु माना किथे आहे कीअं आहे मुंहिंजी करे मुलाक़ात न आहे त मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे त मां उन्हनि सां करे ज़िंदगी में मिलां मूंखे जेसि ताईं ख़बर आहे गज़ल साहिबा जी उहे आहिनि कैनेडा में ऐं को 10-12 ॾींहं अॻु में बि मुंहिंजी 9 अगस्त ते मुंहिंजी सालगिरह हुई त उहो सोशल मीडिया ते हाणे शायदि हू कमु बि करे पई मूंखे ख़बर न आहे व्लॉग टाइप जो कुझु स्किन केयर मूंखां वधीक त बासी तूं अपडेटेड आहे मां असल में ॾिसां थी त मां स्किन पंहिंजी कीअं साफ़ कयां त मूंखे हुनजो व्लॉग मिलियो त हे बि हणो हो बि हणो अलाए छा ॿुधाए पई घरू लाटू पाण ॻोठ में बुथांव कीअं मलींदा आहियूं खाक सां ऐं ॿियो जेका हूंदी आहे उन छा इहे रोड़े कीअं थो चिमके थां चिमकियो था मां त पलाल जो ईअं खणी करे उनखे उहो कंदी आहियां मुंहुं ठाहे करे बाक़ी हिते पाण खे पलाल लारा कोशिशि करे ॾिस वेतर चिमकी वेंदी अच्छा मां सिधी ॻाल्हि मां सचो माना मूंखे इहा टिणी मिणी करणु न ईंदी थी बाक़ी ॿुधाए मां कीअं थी लॻां थो छो त मूंखे त तूं वणंदो आहे शुरू खां मां त जेको बि ईंदो आहे हिते गेस्टूं मां ते लाइन हणंदो आहे पर तूं हिनमहिल ताईं ॾह तॾहिं मां परेशान आहे अॼु मूंखे मेकअप वारे भलो तयारु मुंहिंजी घरवारी बि एॾी सुहिणी आहे उहो त जेके मुंहिंजूं हीरोइन बि एतिरियूं सुहिणियूं हुयूं जो हाणे मूंखे उहा छा चइबो आहे फीलिंग ख़तमु थी वई आहे घटिताई फील थिए ई कान थी पोइ आउं आहियां ट्रेवलर सॼी दुनिया घुमंदो आहियां पंहिंजी सिंध बि घुमंदो आहियां बलूचिस्तान बि घुमंदो आहियां कश्मीर बि घुमंदो आहियां त उहो जहिड़ो अलाए केतिरियूं पई वञनि न मां ॿुधो आहे तव्हांजो जेको निकनेम आहे हिकिड़ो त तव्हांजो केसर निज़ामाणी पर तव्हांजे आशिक़ मिज़ाजी जे करे तव्हांखे आशिक़ निज़ामाणी बि चवंदा आहिनि माण्हू इहो मां ॿुधो आहे तॾहिं मां पुछां थी त ॻाइणो आहे आशिक़ निज़ामाणी न उहो आहे पर तव्हांखे माना इन जे करे जो तव्हांजी आशिक़ाना तबियत आहे न ये दिल आशिक़ाना उन जे करे नालो मज़े वारो न आहे ॿियो को रख खणी ॿियो को रख माशूक निज़ामाणी रखा भला आशिक़ न आहे त माशूक जो कंहिंजो मूंखे नंढे हूंदे सभु चवंदा पोनी पोनी हा पोना पोनी पोनण वॉटएवर ॾिसो वॾे माण्हू जो नालो पोनी पोना असां ॾे चप्पू डेबरी ॿार त पंहिंजे ॿारनि खे कुटीनि थी तमाए पर हाणे तुंहिंजा ॿार त वॾा थी विया आचारो खान जुमो खान खमीसो हा त ठीकु आहे न इहे त नाला आहिनि पर तुंहिंजो आहे न पोनी ॾिस असां ॾे चवंदे पोनी तो कुट कोटी थो ख़बर थी पोनी छा खे चवंदा आहिनि उहो घोड़े जे बचे खे
हाणे जे महिल मूं ॾिठो अड़े हीअ पोनी मटायो नालो ख़बरदार कंहिं चयो ॿियो असांजे वरी मायूं जेके पाईंदियूं रीए पोनी पोनी पुछो हूंदो आहे न घोड़े जो अच्छा इन जे करे पोनी चवंदा इन आहिनि। करे बि शायदि माना तव्हां नंढे हूंदे नालो पोनी हुयो। हा बिल्कुलु ईअं उन खां पोइ पोइ बसि कैसर 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 छो मुंहिंजो नालो रखो मुंहिंजे नानी अच्छा त नाना बाबा जेको आहे सो हमेशह मूंखे मुंहिंजो ऐं मुंहिंजो मामो मीर हैदर असां ॿिन्ही जी तारीख़ पैदाइश में हिकिड़े ॾींहं जो फ़र्क़ु आहे मतिलबु साल जो फ़र्क़ु डेफिनेटली आहे पर मां आहियां 9 तारीख़ ऐं मामा आहे 10 तारीख़। तव्हां भला सलाह करे ॾिता हुजे त ख़बर ई कान्हे का पोइ वरी नानी मुंहिंजा चयो त यार हू हैदर वॾो नालो ज़बरदस्त। पोइ हाणे हैदर मुंहिंजो नालो त थी कोन थो करे हिन खे कीअं कजे भला पोइ वरी मुंहिंजो नालो रखियईं कैसर कैसर माना बादशाह किंग। वाह वाह। पोइ उन हवाले सां चई त तई ॿई ॼणा ॾाढा ख़तरनाक माण्हू थींदव अॻिते वञी हाणे त नालो पर तव्हां नाले जो असर बि थियो तव्हां ते माना तव्हां पाण जंहिं फील्ड में वियव उते पाण खे एज़ अ किंग मञिरा आहियो तव्हां। न नालनि जो असरु डेफिनेटली थींदो आहे माण्हू जी शख़्सियत ते थींदो आहे पर आम ज़िंदगीअ में तव्हांजे हालात ज़िंदगी ते नथो पए तव्हांजी शख़्सियत ते पई सघे थो शख़्सियत ते थी चवां पर ज़िंदगी जा जेके हालात हूंदा आहिनि न उन हाणे पठाणियूं पाण सिंधी में पठाणी जेका सुहिणी छोकिरी आहे पठाणी आहे पठाणी वीचारी सफ़ाई पई करे घर में मलका मलका माई मलका मलका माई सफ़ाई पई करे वीचारी थां ॿुहारी पई करे। अच्छा उहो त वरी हिकिड़ी क़िस्मत जी ॻाल्हि थी वई न हालात ज़िंदगी ॾिस हालात ज़िंदगी माना क़िस्मत हालात ज़िंदगी क़िस्मत अलॻि शइ आहे। अच्छा ज़िंदगी जो हाल ताईं पंहिंजो बदिलाए सघो थियूं ठीकु आहे जेसि ताईं न बदिलाए तेसि ताईं त ॿुहारी पोचो कंदसि न मिड़े घर भली पे कर और सुठे अंदाज़ सां कर हाणे तूं ऑनलाइन कर न ऑनलाइन तूं बिज़नेस पंहिंजो शुरू कर भई कराचीअ मंझि हींअर बि जेके मासियूं या मासी हिकिड़ो त पंहिंजो ॾाढो रिस्पेक्टेबल वर्ड आहे मासी माना माउ जी भेण हा बिल्कुलु माना माउ जी जाइ ते वञी बीठी मां इज़त वारी नथी लॻा तो न तूं कान थी लॻे अञा अलाह सही वाक़ई मां जी सभु इज़त कंदा थी मूंखे सभु प्रपोज़ करे बीठा आहिनि माना इहा तुंहिंजी इज़त पई इज़त थी न ख़ूबसूरत माण्हू खे छा खपे माधुरी चवंदी आहे हमको तब तक नींद ही नहीं आती जब तक हमें कोई मुड़ के ना देख ले। माधुरी आहे त अहिड़ी माधुरी तूं पंहिंजे पाण खे माधुरी सम्झेगा माधुरी मां खां हुस्न जा टिप्स वठंदी आहे तूं वरी साईं मां घटि आहियां दुनिया मरंदी आहे मां त जेको अचे मूंखे प्रपोज़ करे वञे प्रपोज़ जी स्पेलिंग ॿुधाए मूंखे बराबरि स्पेल अचे त पोइ मां सिंधी में ॿुधायां तोखे पे ज़बर पर रे रे यो यो अलाह तोखे पर ॿिए दफ़े पर पर टर ये जेके वर्ड आहिनि इंस्पेक्टर एक्टर पर प्रोपोज़ ये ॾुखिया वर्ड आहिनि ॾाढा इन्हनि जे चकरनि में न पओ हाणे मां छा कयां मां सिखी ईंदसि तूं टेंशन न वठ सिखी आहे तूं भले ग्रेजुएशन करे आ पोइ पाण ग्रेजुएशन करे अचां मां ग्रेजुएशन करे बि तोखे प्रपोज़ जी स्पेल ॿुधायां ॿुधाए दे पोइ आउं मञींदुसि तोखे। अच्छा भला हिकिड़ो मां तोखे हे सवाल ते ॾाढो इंट्रस्टिंग सवाल आहे ॾिस त अंग्रेजी थोरी घणी ॻाल्हि माइंड रखजांइ मां आहियां अहिड़ी उहो आउं घर छॾे आयो आहियां मूंखे ख़बर ई थोरो अचे पियो माइंड आउं छॾे आयुसि हल सही आहे अगरि तव्हां वज़ीर आज़म हुजो हाणे माशाल्लाह सियासत में बि आहियो ऐं त अगरि वज़ीर आज़म हुजो त हिननि माण्हुनि खे कहिड़ा उहिदा ॾींदव। यासिर शोरो यासिर खे वुमेन डेवलपमेंट गवर्नमेंट छा थी वई अॼुकल्ह जेकी सुञाणे नथा उनखे वरी अहिड़ो उहिदो माना ख़बर नथी पए अॼु एजुकेशन तव्हां वटि आहे सुभाणे हुन वटि हूंदी टे ॾींहं हुन वटि माना एजुकेशन वीचारी जी एजुकेशन सोचींदी हूंदी मां छा आहियां ॿ कंहिंजे हथ में ॾेई छॾियो अथव पंहिंजो छा चओ छोकिरो स्कूल में त निकिरे थो घरां त ॿियो मिनिस्टर आहे हुते पुॼे थो त ॿियो मिनिस्टर थो थी वञे का ख़बर कान थी का ख़बर नथी पए। अच्छा माना यासिर शोरे खे कहिड़ी था चओ कहिड़ी मिनिस्ट्री ॾींदव उनखे वुमेन डेवलपमेंट वुमेन डेवलपमेंट माइंड सां थोरो सुहिणो आहे न सुहिणो छोकिरो आहे ज़ाहिर आहे उहो पंहिंजे हिसाब सां उन मिनिस्ट्री खे उन महकमे खे सुठे नमूने हलाए वेंदो न पर हिते माई न हुजणु घुरिजे काई जेका वुमेन डेवलपमेंट वारे छोकिरे खे सुवाल मूंखां कयो आहे उहो जवाबु हल सही आहे बसि मां मज़हर सेठार मज़हर खे कल्चर ॾेई छॾियो लड़ियल मज़हर तुंहिंजी लय थी वई माना आर्टिस्ट सॼा तुंहिंजे कढ न त हुनखे पाण खे शौक़ु आहे न हू पाण त जेम्स बॉन्ड थियणु चाहे थो न हा पोइ छा कजे भला उन शौक़ु पंहिंजो पूरो कंदो हुते। मां बि हाणे पोड़ापे में आहियां कल्चर बि अचे त पोइ मुंहिंजी सार संभाल लही जाए माना इहो कमु न थियो न थियो पोइ एॾी खे चौथो ॾे जॾहिं मुंहिंजो कमु न थींदो त चऊं त अॻिते पुछ सुवाल त कर न भला अली गुलमला अली खे पाण चाढ़ियूं भला
सोच अली गुल मला कहिड़ी मिनिस्ट्री हे सभु हाणे मिनि हे मूंखे लॻे थो सुभाणे को त हे चैनलनि मिलनि ते बि न ईंदा सभु मिनिस्ट्रियूं असां छो अचूं उन्हनि खे पाण रखंदासीं स्पेशल सलाहकार रखंदासीं अलाए मूंखे न ख़बर हल भला पीर अमजद पीर अमजद पर तूं इहे ॻाल्हियूं मूंखां छो पई पुछ तोखां हिन करे सियासत में ई मां तोखे कयां थी ॾिस मुंहिंजे शो में पंहिंजी टीम पाण ठाहींदुसि न ऐं को सिलेक्टिव त आहियां कोन को जो फलाणे खे बि रखां फलाणे खे बि रखां फलाणे खे बि रखां वरी पंहिंजी टीम ठाहींदुसि न माना हाणे जेको अचे थो उहो पंहिंजा थो खणी अचे पोइ असां वोट बाक़ी छा काथा ॾियूं तव्हांजी मर्ज़ी आहे असां टाइम वेस्ट था शुकुर करियो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध में जो पाण बचा पिया आहियूं न त हिन ई शहर मंझि पाण 90s जे दौर में सिंधी टोपी अजरक पाए हली कोन सघंदा हुआसीं मां कंहिं माण्हूअ जी ॻाल्हि कोन पियो कयां मां पार्टी जी ॻाल्हि पियो कयां त इन पार्टी जे करे ई जेको आहे न पंहिंजी हिते बचत थी आहे अच्छा इहा पार्टी इहो बि हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾाढो ग़लति आहे यार पीपल्स पार्टी रुॻो सिंधियुनि जी आहे न पीपल्स पार्टी में छा चइबो आहे वण ई काठी आहे हा बिल्कुलु इहो बि आहे सोराब सुमरो वरी वीचारा ख़ुशि थींदा त असांखे केसर साहब भई सोराब जो चेहरो असांजे एजुकेशन मिनिस्टर सां मिले बि थो न अच्छा हा न त सोराब खे उते था रखूं न हले सोराब तूं माना स्कूल बंदि कराए दे खोलराए दे सही आहे असां मिनिस्टर ईअं था कनि छा मासी ॾाई थी मां मिनिस्टर को ड्रिजा ई न ये सभु मां इन्हनि मुंहिंजे हथनि जा पलियल आहिनि हा पोइ ठीकु आहे काशिफ आगाड़ी काशिफ खे पाण छा ॾियूं काशिफ म्यूज़िक जो माण्हू आहे न पोइ कल्चर त तूं मज़र खे ॾेई छॾियो पोइ मटाए छॾींदासीं खणी वरी मन तव्हां बि उहो कमु कंदा उहो वारो सिस्टम तूं मुंहिंजे मथां जे मड़ी ईंदी आहे पोइ आउं पियो चेंज कंदुसि मुंहिंजी मर्ज़ी अच्छा सही आहे हाणे माना कल्चर जा 2 मिनिस्टर असां घर वेठा हुजूं भली हिकिड़े उहिदे ते 2 माण्हू विहारींदा बाक़ी मां बेरोज़गार रनज़ाल खे तव्हां कुझु न ॾींदव पाण वटि आहिनि केतिरियूं मिनिस्ट्रियूं खोड़ आहिनि तूं मूंखे का ॾेई छॾिया मासी तोखे तूं पंहिंजो नालो ॾाढो विधो मूंखे त का मिले तूं त वज़ीर आज़म शे न हा ठीकु आहे मां चयां मासी तोखे कुझु न तूं खणी वञ वज़ारत वज़ीर आज़म जी भला जेका या सोच आहे या केतिरी देरि जी आहे मुंहिंजी निंड मां जागी पवां त हुनखां पोइ वापसि नॉर्मल थी माना हिकिड़े ॾींहं जो वज़ीर आज़म ठीकु आहे उहो पोइ सोचे वठंदासीं चलो मां हे जेका हाणे ॿियो हिकिड़ो इंट्रेस्टिंग सवाल कंदुसि पर हिकिड़ी ब्रेक जो टाइम थियो आहे त ब्रेक इहो न कर तूं खामखा जेको आहे न उहो टेम्पो थी टोड़े छॾी हाणे आउं पंहिंजी टीम वेठो जोड़ियां कंहिंखे किथे फिट करिणो आहे कंहिंखे किथे रखणो आहे असांजे चैनल जी रिक्वायरमेंट आहे मीर मोहम्मद लाखे जो पुछंदी हुनखे कहिड़ी जाइ ते रखूं कीअं कहिड़ो हाणे तूं सफ़ा मूंखे मुंझाए विधो आहे मां तोखां सुवाल किथे कया आहिनि मां त तुंहिंजी माना ईअं सम्झो आईने में न निकिती आहियां अॼु मां आईने में बीठी आहियां चङो भला पोइ ब्रेक शइ काॾे न वञिजो मां ख़बर थी मुंहिंजी हिकिड़ी पॉलिसी आहे जेको ब्रेक महिल चैनल चेंज करे उनखे ॾींदी आहे कुटको शाबसि माना असां दादागिरी वारा माण्हू आहियूं चैनल न आहे मटाइणो माना मासी मोरा टीवी ते आहे त चैनल हुन वक़फ़ा बि ॾिसो था वेही करे वक़फ़ा ख़तमु थियनि वरी शो अचे जॾहिं ख़तमु थी वञे अखर बखर अचनि पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ तव्हां मटाए सघो था तेसीं माना माण्हू ॾिसनि पारत हुजे त काॾे न वञिजो वञूं था हिकिड़ी नंढी ब्रेक ते वरी मोटी था अचो वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा ऐं मूंसां गॾु आहे साईं केसर खान निज़ामाणी साहब मां अलाह सो या द हणाए करे सुकून मिली वियो आहे बाक़ी दिली सुकून मिलियो आहे मारी वारी पचाईंदी अल्हम्दुलिल्लाह मां जहिड़ो को शेफ कोन ई शेफ चइबो छा चइबो अहिड़ो अथी न शहर में भला तूं सुठी कहिड़ी शइ पचाईंदी आहे मां पुलाव पचायां मां भिंडियूं मच्छीअ जो पुलाव तव्हां स्टूडियो में कॾहिं कंहिं खाधो मछली जो पुलाव मासी हथ हिननि खे शौक़ार आहियां हे मूंखे चांहि जी सलाह न हणनि मां हिननि खे शौक़ार आहियां चांहि पी वेठी तुंहिंजे करे मूंखे पीआरे मूंखे त पुछो बि कोन पाण वेठी पी मां तोखे चांहि रुगो आईने मां निकिती न आहियां आईनो दी आईनो हिते चांहि अकेली वेठी पी कुझु त ख़्यालु कर बसि छा कयां हाणे इहो बि करिणो पवंदो तूं चए थो मां चांहि जो मवाली न आहियां मां आहियां चांहि जी मवालड़ी हूंदा न कुझु माण्हू पक चांहि जी मवालड़ी जेसि ताईं चांहि न पीअंदी आहे मुंहिंजो मथे जो सूर न वेंदो आहे इहो ईअं दिमाग़ मुंहिंजो फिरंदो थी चङो तूं चवें थी त खणी मञा थो ठीकु आहे पोइ इहो ॿुधाए तूं चांहि चवें छा खे थी चांहि चवां छा खे थी
अच्छा नाज़रीन- वॾो सुवाल आहे नाज़रीन- नाज़रीन, वॾो सुवाल आहे मथे जो सूर नथो वञेसि चाहे न जेको तूं सम्झो त अहिड़ो कुझु बि मां छा सम्झो आहे, मां अलाए त तोखां पुछां पियो। अच्छा तूं हिकिड़ी खीर ॿुधो आहे तव्हां कॾहिं ज़िंदगी में? खीर, हाओ खंडु, हाओ पती, हाओ इहा चांहि। माना इहा तूं चांहि पीअंदी आहे? हा इहा चांहि पीअंदा, ॿी का चांहि न अब हूंदी हाणे आहे। सम्झव न? हा इहा ई ठीकु चांहि आहे। हा ठीकु आहे। मुंहिंजी पंहिंजे पंहिंजो- दौर में मां बि हूंदी हुअसि, माना सम्झे थो ज़माने जा माण्हू आहियूं, हाओ पर हाणे जेको आहे सो शरीफ़ थी वई आहे। जीअं हाणे तव्हां चओ था मां बसि हाणे शराफ़त जो शरीफ़ थी वई आहियां, माना पहिरियां तूं शरीफ़ न हुई आहीं। माना हाणे इहे न ॾिस ॻाल्हि मां अहिड़ी ॻाल्हियूं न कंदी कर न, शरीफ़ थी वई आहियां माना तूं पहिरियां छा हूंदी, सुल्तान राई हूंदी छा? छा आहे त जवानी जेका आहे उहा दीवानी आहे, आहे मस्तानी। त तूं हींअर तयार, अहिड़ी ॻाल्हि न आहे, तयार लॻी पई आहे तूं। हाणे छा जवानी आहे, हाणे इहो मेकअपनि जो कमाल। असलम भुट्टो मिले त तोखे अॼु बि ड्रामे में कास्ट करे। बाहि लॻे सिधी जे ड्रामे में हाणे मां कोन कंदसि कमु। छो छो पहिरियों छो मूंखे जेको छो आहे, इहो सोजरे जो कंदो हो न जॾहिं तव्हांजे ड्रामे में भई, हा। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, प्यारा उन महिल बि थोरो चङड़ो हूंदो हो। अमिताभ पर हाणे बच्चन तूं वणंदे घणो त इन जे करे मां न कंदीमांसि भाई लिफ्ट। ॾिस अदा रशीद वो गुज़ारे वियो यार, गुड मैन ही वाज़। हिन ड्रामे में मजीद सुमरो पवंदो हो, रशीद जो भाउ मजीद, ऐं असीं ॿई जेल गॾु हूंदा हुआसीं। मजीद खे थप्पड़ पियो, उन में हिकिड़ो मवाली हूंदो आहे जेको मूंसां गॾु लॉकअप में हूंदो आहे न, हुन में त हू परफॉर्म करे ई न, त पोइ समय जे हिसाब सां हिकु थप्पड़ हिकिड़ो मूंखे पियो ऐं मजीद खे मूंखां ज़ोर सां पियो, छो जो हुन में हिकिड़ो सीक्वेंस हो जंहिंमें तव्हांजी जेका पसंदीदा एक्ट्रेस गज़ल साहिबा, पर हुन में त गज़ल न पर एक्ट्रेस जी ॻाल्हि करियां पियो, हा त उहो कैरेक्टर मूंखे जेको ब्रीफ हो उहो इहो हो त जंहिं महिल हू जेल में लॉकअप में वेठो आहे ऐं हूअ छोकिरी जंहिं महिल थाणे ते क़दम रखंदी न, त कुदरती हिनखे ख़बर पइजी वञणु घुरिजे त हिते हू आई आहे, हिन सां मिलणु आई आहे। हाणे मूंखे कीअं ख़बर पवे, एक्टिंग त अलॻि शइ आहे न, उहा त हिकिड़ी नेचुरल अलॻि शइ हूंदी आहे। हाणे साईं समेजो साहिबु चए की सर तोखे फील थियणु, तोखे उहा फीलिंग अचणु खपे त हू अची वई आहे, पोइ तूं मथे ॾिस ऐं तुंहिंजे साम्हूं बीठी हूंदी। अच्छा ठीकु आहे समेजो साहिबु, जंहिं महिल क्यू ईंदो, हाणे टाइमिंग असीं नवां आयासीं, कहिड़ी ख़बर टाइमिंग छा हूंदी आहे। पोइ गज़ल अची बीहो रे, मां हीअं अञा थी वेठो आहियां, कैसर जी साईं, अड़े बीठी आहे अची, 1 2 3, पोइ साईं अची वियो हेठि, तड़ाक थप्पड़, चई तोखे सम्झायो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मूं चयो न साईं, चई चवंदुसि थप्पड़ जे करे सॉरी, कावड़ ॾियारी आहे तूं मूंखे, ऐं तूं टाइमिंग जंहिं महिल क्यू थो ॾियां न, तूं दिलि में 10 काउंट कंदो कर, हुन जा स्टेप्स 10 हूंदा, 10 काउंट करे तूं जंहिं महिल मथे ॾिसंदे त ऑटो, छो उते जीअं तव्हां वटि 3 कैमरा लॻियल आहिनि न, उते 3 कैमरास ते कमु थी वञे, क्लोज़िस ज़ूम आउट एॾे होॾे। पोइ हुन खां पोइ ईअं टाइमिंग ठही, टाइमिंग ठहण खां पोइ ओके थी वियो, मजीद गड़बड़ करे वेंदो, हुनजो रोल बि अहिड़ो न, अगरि उहो करे बि वञे हा त माना हली वञे हा। न कोन थिए हलियो न, मूंखे मुंझाए विधो, हा पोइ इन खां ॾाढा मज़ा थींदा प्लेस जे अंदरि। न पर पीटीवी जो दौर हिकिड़ो माना दौर हूंदो बाक़ाइदा। अच्छा हे कुझु माण्हुनि जेके मुंहिंजा बि फेवरेट आहिनि, तव्हां उन्हनि सां गॾु कमु कयो आहे, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ या हिकिड़ो जुमिलो तव्हांखे चवणो पवंदो, ऐं चवणो आहे इहो मासी, माना ईअं सम्झो त तव्हांखे इहो चए थी त तव्हांखे चवणो पवंदो। कोशिश न कोशिश, हलो कोशिश कयो। मरूम शफ़ी मोहम्मद शाह, मुंहिंजो मोहसिन, मुंहिंजो आइडियल, ऐं मोहसिन खां मथे को लफ़्ज़ कोन कुझु बि न, बिल्कुलु। सलाउद्दीन तुंहिंजो साहब, मुंहिंजो डार्लिंग। तूं सलाह साहिबु छा कंदो, जो मूंखां पुछंदो हो मतिलबु शूटिंग, ऐं घणो बिज़ी थी वियोसि, त मूंखे चवंदो तो वटि नौकिरी वोकिरी आहे, चरियो थो, पोइ वीचारो अख़बारनि जूं कटिंग्स खणी ईंदो, ॾिस हीअ नौकिरी आयल थी, अप्लाई कर, हीअ नौकिरी आयल आहे, अप्लाई कर। अप्लाई ज़रूरु कंदो हुउसि, पर मूंखे मिलंदी कान हुई। यार इहो ॾाढो हिकिड़ो अलमियो आहे मासी, असां जेके माण्हू टीवीअ ते कमु कयूं था न, असां सां माण्हू सेल्फियूं बि ठाराइनि था, फ़ोटू बि कढाइनि था, कंहिं वक़्तु असां ऑटोग्राफ बि वठंदा हुया, असांजी नौकिरी नथा कयूं। मां बि बेरोज़गारी जी ज़िंदगी गुज़ारी मां सॼी। तूं त निभागी आहे, हुन ॻाल्हि खे छॾे ॾे, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि बि एक्टर सभु वीचारा मोजड़ा ई आहिनि। छो नथियूं मिलनि नौकिरियूं? असां छा खाई वेंदासीं ऑफिसर खे, छा कंदासीं? सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। छा थींदो आहे त हिकिड़े इदारे में
मूंखे नौकिरी मिली हुई त आउं जॾहिं वेंदो हुउसि त माण्हू जेके बि ईंदा हुआसीं वॾनि ऑफिसरनि खे छॾे सिधो मां वटि हलिया ईंदा। इन ते हुननि खे ॾुखियो लॻंदो त हिन सां छो था वञी मिलनि। इहा ॻाल्हि हाणे सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, इन जे करे हिकु राइवलरी डेवलप थी वेंदी। पोइ कंहिं महिल मुंहिंजी पोस्टिंग किथे करे छॾींदा, कंहिं महिल किथे करे छॾींदा। नेठि मूंखे नौकिरी छॾणी पई। न इहो माना मेन पॉइंट इहो आहे। उन खां पोइ ॿी नौकिरी मिली ऐं उन में बि ईअं ई थींदो त ज़ाहिर उथंदे शर्त मूंखे 18 ग्रेड जी नौकिरी त कान थी मिली सघे न, 15 ग्रेड 16 ग्रेड। पर जेके बि माण्हू ईंदा हुआ उहे असां अरे कैसर, पोइ असां सां मिलंदा हुआ, कचहरी कंदा ऐं तव्हां वटि पोइ लॻी ईंदो, तव्हां हुनखे इज़त ॾींदव न। ज़ाहिर आहे, ॿियो आर्टिस्ट माण्हू त फैन खे कीअं न ॾींदो इज़त। अच्छा, उहा वरी असांजे वॾे ऑफिसरनि खे ॾुखी लॻंदी ॻाल्हि। अच्छा, परमिशन वठो, शूटिंग आहे त उन में बि रंडक त परमिशन नथी मिले। पोइ त न भलो करे अब्दुल करीम बलोच साहब जो चई बाबा हे फॉर्मेट तोखे ठाहे थो ॾियां, इन जी परमिशन तूं वठि ऐं तुंहिंजो जेको वॾो ऑफिसर हुजे मूंखे उन जो नंबर ॾे, नालो ॾे, मां पाण तुंहिंजी परमिशन। हुन माण्हू मूंखे इलाही परमिशन ॾिनो। शायदि इक़बाल पाशा मूंखे परमिशन वठी ॾिनो। सलाह साहब मूंखे ड्राफ्टिंग करे ॾींदो हुयो। सो इन्हनि माण्हुनि जा वॾा थोरा आहिनि मूं ते। ऐं छा तलत हुसैन साहब, तलत साहब हिकिड़े इंस्टीट्यूशन आहे जंहिंखां अॼु बि माण्हू सिखे थो। आवाज़ जी अदायगी बि, परफॉर्मेंस जी अदायगी बि, ऐं ज़िंदगीअ में अॻिते वधिणो कीअं आहे उहो तरीक़ो बि। आपा सुल्ताना सिद्दीकी साहिबा, सुल्ताना आपा छा चवां आपा लाइ? आपा हिकिड़ो गुल आहे। गुल, हा। आपा हिकिड़ो गुल आहे। तव्हां मारवी में उन्हनि सां कमु बि कयो? मां अच्छा, असां सिंधी मारवी में बि गॾु कयोसीं कमु, मतिलबु मूं कयो हुन सां। ऐं उर्दूअ वारी जेका मारवी उहा बि। ऐं आपा जे लाइ लंडन अमेरिका में बि जेके सीरियल्स ईंदियूं उहे बि कंदा हुआसीं। ऐं ॾाढी केयरिंग, मतिलबु जीअं हिकिड़ी वॾी भेण हूंदी आहे न, माउ हूंदी आहे, तीअं केयरिंग हूंदी। ऐं जीअं मतिलबु हू हिकिड़ो वॾी पर्सनैलिटी आहे, ज़ाहिर आहे। पर जंहिं महिल तव्हां कचहरी कर, ऐं अबा ईअं, ऐं अबा करे ॻाल्हि, ऐं अबा ईअं कैसे ईअं न कर, मतिलबु माना केयरिंग हिकिड़ी, माना प्यार ॼण फैमिली टाइप। मासी मूंखे मुंझाए पई, मोटे तरह अखर कोन्हनि के। न मां मुंझाए नथी, मां ॾिसण थी चाहियां त इहे हेॾा जंहिं माण्हुनि खे असां सिर्फ़ु ॿुधूं था न, हिननि सां मां कॾहिं मिली न आहियां। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हिननि सां मिलां। ऐं ॾिस, तव्हांजे लाइ बि ज़रूरी आहे। तव्हां ॾिसो न, हिकिड़ी औरत थी करे, ऐं पहिरियां आपा जॾहिं टीवीअ ते आई त मूं ॿुधो त हू ख़बरूं पढ़ंदी ख़ाली। अच्छा। उन खां पोइ प्रोड्यूसर थी, पोइ आपा कंदी म्यूज़िक प्रोग्राम्स सां गॾो गॾु पोइ वरी आपा ड्रामा शुरू कया। ऐं कंदे 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 अॼु हुन पंहिंजो एम्पायर ठाहे छॾियो। पाकिस्तान छा परॾेह में बि उन्हनि जो जेके चैनल्स आहिनि, उनजो जेको सिस्टम आहे उनखे एक्नॉलेज कयो वञे थो ऐं माण्हू उन्हनि खां सिखनि बि था। बिल्कुलु। ऐं द वे हुन पंहिंजी ॿारनि खे जीअं ब्रॉटअप कयो आहे, सो उहो जेके लेडीज़ आहिनि जेके चवनि थियूं असां छा कयूं छा कोन थियूं। अच्छा, विमेन एम्पावरमेंट जेका ॻाल्हि थींदी आहे असां वटि, उहो माना हिकिड़ो जीतो जागतो जी चइबो न, सबूत आहे। बिल्कुलु आहे। उहो आपा बि आहे, मैडम महताब अकबर राशदी साहिबा, उन्हनि खे बि तव्हां ॾिसी सघो था, नूर आपा खे बि तव्हां ॾिसी सघो था। इहे उहे ख़वातीन आहिनि पंहिंजो जिन खे पाण आइडियलाइज़ करे सघूं था। यार मोहम्मद शाह साहब हिकिड़ो बहितरीनु कॉमेडियन, ऐं उनजो घणो करे लाड़ो रहियो फिल्म जे तरफ़। पाकिस्तान फिल्म प्रोड्यूसर्स एसोसिएशन जो साईं प्रेसिडेंट बि रहिया। ऐं उन खां पोइ ॻाल्हि उहा ई जेका मूं तव्हांखे सम्झाए, जंहिं महिल पाण कचहरी कई थिए त मूं चयो त तव्हां मासी मोरा जेका आहे उहा हितां स्टूडियो मां निकिरण खां पोइ बि तव्हां ते हावी थींदी आहे, त तव्हां चयो न। पर शाह साहब जे मथां केतिरा ई उन्हनि जा किरदार आहिनि उहे हावी थी वेंदा आहिनि। अच्छा, मुंहिंजे लाइ इन करे बि न थींदो आहे जो मूंखे इन कैरेक्टर जे करे घणो क्रिटिसाइज़ कयो वियो, त जंहिंजे करे पोइ मां पाण खे इलाही न, शुक्र कर तूं मूंसां मिली कान पहिरियों, त मां ठोशा हणी आहियां। क्रिटिसाइज़ त परे ई शइ आहे। अच्छा, अयूब खोसो साहब जंहिंसां हाणे तव्हां पथरनि जा छा कया, टूर कया, छा कया? असां टूरिंग कंदा रहंदा आहियूं। अच्छा, न पुत हिकिड़ी ॻाल्हि त टूर त मां बि कंदी आहियां, मां बि कॾहिं कॾहिं चुल्ह ते हली वेंदी आहे, कॾहिं हेॾे हली वेंदी आहे, मनहड़े में हली वेंदी आहे। मुंहिंजो टूर नंढड़ो टूर हूंदो आहे, मिनी टूर चवंदी आहे हिनखे मां। पर तोखे अयूब खोसो ई मिलियो टूर करण।
एॾा ख़ूबसूरत माण्हू दुनिया में, इहो छा एॾा करे? माण्हू आहिनि। ॾिस अयूब मुंहिंजो वॾो भाउ बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, पर मुंहिंजो उहो बुरो वक़्तु आहे जेको हर वक़्तु मूंसां गॾु ई गॾु आहे। अच्छा, मतिलबु गाॾी वाड़ी ख़राबु थी वञे, धिको विको बि ॾेई छॾे, उहो सिस्टम त न आहे न। गाॾी का ख़राबु कोन थींदी असांजी। अच्छा। तूं ॻाल्हि सम्झे कान मुंहिंजी। मां चवां अयूब मुंहिंजो भाउ बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, ऐं गॾु गॾु मुंहिंजो उहो बुरो वक़्तु आहे जेको मूंसां गॾु ई गॾु आहे। माना जान नथा छॾाए सघो, न, ऐं छॾाइणी बि न आहे। छॾाइणी बि न आहे। माना हे उहो बुरो वक़्तु आहे जेके असां तव्हां पाण दिलि सां लॻायो आहे। बिल्कुलु ईअं अच बुरा वक़्तु अच, छॾणो न आहे। तव्हांजे राज़नि जो भंडारो आहे माना उहो। न, अयूब भाई जेको आहे न हिकिड़ो तमामु वज़ादार सम्झो था। वज़नदार न, वज़ादार। एॾी जो पढ़ियल हुजां त पोइ अयूब हिकु मुकमल शख़्सियत आहे, हिकिड़ो सुठो भाउ आहे, ऐं बुरे वक़्त में तव्हांजे कमु अचण वारो आहे, या ॾुखे वक़्त में तव्हां माण्हू कॾहिं कॾहिं कंहिंसां सलाह कंदो आहे न, त तव्हां अयूब साहिब खे केॾी महिल फ़ोन करे, राति जो 2 बजे फ़ोन करे, तव्हां कंहिं पंहिंजी ज़ाती मामले जे हवाले सां तव्हां हुन सां सलाह बि करे सघो। बलोच माण्हू जेको आहे उहा बि ॿिए जे लाइ माना ईअं दोस्ती वोस्ती में VIP माण्हू। हा, इन में कोई शक न हा न। अच्छा, ही जेके गाना आहिनि इहे तव्हां कहिड़े माण्हू खे डेडिकेट कंदव? पहिरियों गानो आया बेसुरी, घणा माण्हू भॼी बि वेंदा आहिनि स्टूडियो में, ॻाइण शुरू कंदी आहे, मूंखे को सिरोटो हथ वथ पकड़े दे कुर्सी ते। सिरोटो बिरोटो को हुजे अगरि लुॾे त हिन खे हथ लहे, न न रखी आहे। छुटी आहे मासी, तूं छुटी आहे, तुंहिंजे सुञाणे छो त मुंहिंजे गाना जा सुर अहिड़ा थी वेंदा आहिनि जो माण्हू लुॾण शुरू थिया उथी वेंदा आहिनि। अच्छा, पोइ ॾिसूं था भला। रुठाई रहने पर हुजने हयाती, रुठाई रहने पर, केरा जेको रुठल हुजे पर हुजे हयाती। कोई बि कोन्हे को, मुंहिंजी आदत आहे, मूंखे जेमहिल फील थींदो माना आहे को रुठल ई न आहे तोखूं। छा माण्हू मिठाइयूं खाराईंदो आहे माण्हुनि खे, छा कंदो तोखो को रुसे ई नथो? ऐं पंहिंजे पाण में ख़ुशि रहंदो आहियां। अच्छा, सेल्फ लवर आहे माना। यस, मां खामखा तव्हांजे हालात ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी न कंदुसि, इहे न छेड़ मलंगानो, न छेड़ मलंगानो। वाह। अच्छा, अले अले मुंहिंजा मारूअड़ा, ओ मुंहिंजा सांगीअड़ा, ओ मुंहिंजा जोगीअड़ा, इहो कंहिंखे कंदव डेडिकेट? भई इहो त ॾाढो लाइवली गीत आहे न, त लाइवली गीत पाण कंहिंखे करे सघूं था। तव्हांजो दोस्त असलम भुट्टो साहब, असलम खे मुंहिंजो त दोस्त छा मतिलबु? तव्हांजो दोस्त, मुंहिंजो त भाउ आहे न। तव्हांजो भाउ, मां असलम साहब खे रिस्पेक्ट कंदी आहियां, पर मुंहिंजो हुननि सां को बि दोस्ती वोस्ती वारो हुन चयो पियो त मासीअ सां मुंहिंजो सुठो ताल्लुक़ आहे, असां फ़ोन ते बि सॉरी कंदा आहियूं, पंहिंजी रिस्पेक्ट पंहिंजी जॻह ते, कमकार पंहिंजी जॻह ते, बट सॉरी मां दोस्ती वोस्ती न आहियां कंदी। कीअं पई ॻाल्हाए असलम? मुंहिंजे ख़िलाफ़ अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर, मां अहिड़ी माई न आहियां, मुंहिंजी इज़त आहे, मां इज़त कमाइण आई आहियां हिते, मुंहिंजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो करे। छा तूं मूंखे बदनाम करे छॾियो आहे? चङो भला रसूल बख्श डायरी, उनखे तूं छा चवंदी? सॉरी नॉट इंटरेस्टेड, सॉरी नॉट इंटरेस्टेड। वीचारो बीमार, भई न चओ। अल्लाह साईं ख़ुशि करेसि, पर हिन जो मतिलबु इहो थोरे हुनखे ख़ुशि करे चकर में। अहमद मेमण खे छा चवंदे? अहमद मेमण कंहिं दौर में हुयो, लाली सां गॾु ईंदो हिकिड़ो हिन जो ड्रामो, बिल्कुलु कजल बिना नेण। हा, उन में हिना गुल ईंदा, माना माण्हुनि जी फेवरेट जोड़ी थी आहे। हा, पर उन महिल सही हो। हाणे त ॾिस, मां अञा जवान लॻी पई आहे, वीचारो कुराड़ो थी वियो आहे। सॉरी अहमद, सॉरी, मूंखे माफ़ करे छॾिजांइ, पर हाणे केसर मूंखे ॻाल्हियूं अहिड़ियूं थो पुछे पियो। चङो भला सलाहुद्दीन तनियो साहब, हा, मंज़ूर मुराद चओ। इहे त हाणे ॾिस, मां रिस्पेक्ट सभिनी जी थी कयां, पर जोड़ी मां तोसां ठाहींदसि। मूंसां छाजे करे? तूं चॉकलेट हीरो आहे न, मां चॉकलेट ॾाढा पसंदि कंदी आहियां, मूंखे चॉकलेट हीरो खपे। ठहियो भला, हिन ते पोइ कचहरी कंदासीं। असलम, तुंहिंजो पतो कटिजी वियो। हा, असलम, अलाह साईं तोखे कामयाबु करे, ख़ुशि रखे, उमिरि ॾेई, सिहत ॾेई, पर सॉरी नॉट इंटरेस्टेड इन दोस्ती। इहो कमु मूंखां नथी थो। वरी तोखां पुछां भला तूं दोस्ती चवीं छा की थी? इहो वरी मां तोखे ब्रेक खां पोइ थी ॿुधायां। चङो, सही आहे। टेम्पो ट्रोलण जे लाइ माज़रत। नाज़रीन, कार्यक्रम जो इहो नंढिड़ो ब्रेक था वठूं ऐं वरी मोटी था अचूं। केसर ख़ान निज़ामानी साहिब सां असांजी कचहरी जारी आहे। कारे न वञो, मां ॿुधायांव थी, मां ॾींदीमांव कुटको, रिमोट साइड ते रखो, को ज़रूरु न आहे चैनल चेंज करण जो, वक़फ़ा बि ॾिसो।
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा। अॼु मां हेॾा ॾिसां थी द जी ॻाल्हि थिए थी त हेॾो स्माइल बि अचे थी त अॼु मां जेको मूंसां गॾु गेस्ट वेठो आहे उहो आहे द केसर खान निज़ामाणी। हाणे ख़ुशि आहे? हाणे ख़ुशि आहे? हा हा मासी द मासी द मासी ख़ुशि आहे। ओके, त असां ॻाल्हि पिया कयूं त हे गानो तूं कंहिंखे डेडिकेट कंदी? हा त हाणे वरी कहिड़ो गानो आहे? हेतिरा नाला ॿुधायामई न। हिकिड़ो गानो आहे ॾाढो मशहूरु गानो थियो, मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कदारो जे कारो जोड़ो पाया मां। इहो गानो त ठहे थो। ॿुधाए के कदे कारा जोड़ा? तुंहिंजे करे जो मां बि कारे जो पाया ॾिसे थो। कारो जोड़ो ॿियो केरु पाईंदो आहे भला? सियासत में पाण ॾिसूं असांजो चेयरमैन साहब पाईंदो आहे, बिलावल भुट्टो साहब। हो त उहो बि आशिक मिज़ाज माण्हू आहे। बसि तूं सम्झी वियो गानो उनखे डेडिकेट था कयूं। अच्छा, बिलावल भुट्टो खे डायरेक्ट? छो न। अच्छा, बिलावल जी ॻाल्हि ते थी मां चवां त बिलावल मुंहिंजो क्रिश आहे। क्रिश सम्झे थो? क्रश। अच्छा, क्रश हूंदो आहे। मूंखे सभिनी चयो क्रिश 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 त मां क्रिश थी सम्झां। इंडियन फिल्म जो नालो आहे। अच्छा, पर मुंहिंजो क्रिश थी ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह ऐं यंग आहे। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि त इहा हिकिड़ी सिंध जे लाइ पॉज़िटिव शइ आहे त जेका असांजी पार्टी आहे, जेका असांखे रिप्रेज़ेंट थी करे, त उनजो जेको चेयरमैन आहे उहो एॾो यंग आहे। शायदि ॿी के पार्टी में एॾो यंग कोन्हे को। मरियम नवाज़ माशाल्लाह मुंहिंजी उमिरि खां बि वॾी थी वई आहे हाणे। तव्हां ॾिसो न, बिलावल साहब पंहिंजी नौजवानी, पंहिंजी जवानी उहा पार्टी खे ॾेई छॾी आहे। बिल्कुलु। न को किथे घुमण थो वञे, न को का क्रिकेट थो खेॾे, न को का फिल्म ॾिसण थो वञे। 24 कलाक उहो माण्हू हिकिड़े हिसार में आहे, सिक्योरिटी हिसार में आहे। छो जो हुन नाने साहब इहो थियो, हुनजी माउ साहब इहो थियो आहे। सो आउं नथो सम्झां त हुन माण्हूअ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे, हू ॿियनि लाइ पियो गुज़ारे। सही ॻाल्हि आहे, पर तूं ॻाल्हि मूंखे न कई। मजबूर आहे, आशिक मजबूर आहे, इन जी ॻाल्हि हर पीपल्स पार्टी वारे तरफ़ां असांजे चेयरमैन साहब लाइ। अच्छा, बिलावल बसि इहो वोट तोखे मिलियो आहे, मुंहिंजो त क्रिश क्रिश न कुझु बि न आहे। हल मुंहिंजो जेको बि आहे उहो तोखे ख़बर आहे। हा, तूं मुंहिंजो इश्क़ आहे। ॿियो गानो आहे, यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है। बेसुरी आहियां पर माफ़ कजांइ हुनजे लाइ। इहो कंहिंखे करे? हा, ऐं पंहिंजी घरवारी खे चयोसि। वाह वाह, अदी फज़ीला खे। जी माशाल्लाह। अच्छा, भला इहो थोरो किसो ॿुधाए, कीअं मुलाक़ात कीअं थी, छा थियो? मां त तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधंदी हुअसि, मां बि ॿुधंदी हुअसि। मां खणी मीडिया में उन महिल न हुयसि, पर मूंखे बि ख़बर पवंदी। किथे मूंखे ॿुधाए तो किथे ॻाल्हियूं ॿुधियूं? मां ॻोठ में हूंदी हुअसि, ख़बर पवंदी। तोखे त असां ॾिसंदासीं न। मूंखे हिकिड़ी मुंहिंजी संगत्याणी आई, मूंखे चवणु लॻी जेको इहो चॉकलेटी हीरो न आहे जंहिंजो फोटो तुंहिंजे कमरे में लॻो पियो आहे। कमरो छा मनहड़ो हूंदो हो, मनहड़ो हूंदो हो। अख़बार मां कटे रखियो मां वटि, प्रिंट वारो को सिस्टम कोन हूंदो हो। अख़बार मां कटे तो मुंहिंजो फोटो पंहिंजी भित ते हयो। भित ते काथे आयो? मनहड़ो ॾिसे थो हे ओ हीअं हिन ते हयो। हा त अंदरे पासे हूंदो न। को बि मां वटि न हो, काठी सां आयो पोइ छा क्या भला जेका शइ अवेलेबल हूंदी। पोइ जेको असांजो मासड़ हुन ते कुझु कोन चयो। मां चवंदसि एक्टर आहे, एक्टर सां केरु बि प्यार करे सघे थो। हा ठीकु आहे, करे तोखे बचत थी वई। बचत थी वई। जे एक्टर न हुजे त पोइ त मां कारी करे मारे छॾी नहीं। हा बसि उन जे करे बचत थी वई न। पोइ मूंखे मुंहिंजी सहेली अचे ॿुधायो त इहो वारो चॉकलेटी त ॿिए सां जेको आहे शादी करे छॾी। 3 ॾींहं मानी न खाधी। मूंखे अंदाज़ो थिए पियो अचई तूं डाइटिंग ते हले। डाइटिंग ते आहे, उन खां पोइ मां डाइटिंग ते अचे हसि। हा ॾिस तॾहिं तूं अहिड़ी सुहिणी थी वई आहे न। हाणे सुहिणी लॻा थी न तोखे? हा न मासी, बिल्कुलु मासी, फज़ीला माउ जी भेण मासी। न मां तुंहिंजी मासी थोरी आहियां। मासी त मां व्यूअरनि जे जेके ॾिसंदा तुंहिंजी द आई। तुंहिंजी द आहे। द बस द भी रिश्तो आहे। हाँ ठीक है। इस प्यार को क्या नाम दूं? द इस प्यार का नाम है द। इस प्यार का नाम है द मासी। बाक़ी मासी जो नालो जेको आहे न उहो ॾाढो ॾुखियो आहे। न पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मीडिया में शादी करणु आई या पोइ अची करे पोइ सोचो त अच्छा ठीकु आहे हाणे अची वियो त भला शादी बि करे थो छॾियां? समटाइम्स छा थींदो आहे मासी, त कुझु शयूं जेके माण्हू प्लान करे कोन ईंदो आहे उहो थी वेंदियूं आहिनि। कुझु शयूं थी वेंदियूं आहिनि। काश मुंहिंजा शेपर हुजनि हा मुनीर पठाण जहिड़ा। तूं ईअं ई सुहिणो आहे मुंहिंजो सुहिणा, तोखे ज़रूरत ई न आहे। मासी तूं इहे ॻाल्हियूं करे न मुंहिंजी रत वधाए विझी छॾी। अला न हा न, तारीफ़ कंदी कर। तारीफ़ ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। अच्छा भला माना पोइ ईअं वियो त माना ड्रामे जे सेट ते मुलाक़ात थी? पर छो ॿुधाए? मां वियमि हिकिड़े ड्रामे जे सेट ते। ॿुधायां छो वई आहे? तोखे सॼो कीअं? मूंखे डायरेक्टर न सॾियो, मां पाण हली वियुसि। मां चयो मूंखे रोल ॾियो।
फ्री में कमु करे आई बि आहिनि मां चयोमांसि एंट्री त कयाव पर टीवी ते ठीकु उन खां पोइ त प्रोग्राम माना असलम भुट्टो त न हुयो असलम भुट्टे साहिब जी मुलाक़ात थी रही आहे त मूंखे बदनाम करे छॾियो आहे वाह वो छा चवंदा आहिनि बदनाम होंगे ये तो क्या नाम न होगा न भाई पर वरी असलम भुट्टो यार ॾिस त सही तोखे ॿियो को कोन मिलियो मां हाणे सीनियर डायरेक्टर आहे मूंखे कमु ई न मिलंदो न त मां अॼु तोखे ॿुधायां पर सुठो माण्हू तमामु घणो बिज़ी लॻो पियो ॾाढो बिज़ी आहे मूंखे त मुंहिंजी ॻाल्हि ई न खणंदो तॾहिं त मां नथी मञासि हिते नंबर कोन हूंदो हालांकि मां हुनजी लाइ माना कोशिशि कंदी आहियां त मां लाइन बाइन हणांसि मथां पर लिफ्ट नथो कराए ग़लती न कजांइ हू कैसर न आहे अच्छा केसर न आहे अच्छा हाणे भला रांदियूं खेॾियूं था नंढे हूंदे हा कहिड़ी रांदि खेॾंदी कहिड़ो शौक़ु हूंदो भई हैदराबाद में असीं रहंदा हुआसीं क्रिकेट वांझी हा उहा जीअं कोॾी कोॾी हूंदी आहे न कोॾी कोॾी हा कोॾी वॾी हूंदी आहे हीअं हीअं करे अचे कुट कोॾी जे छोकिरनि खे ग्राउंड में हा लीका हणी उहा बि हिकिड़ी अहिड़ी रांदि हूंदी आहे ऐं तमामु ज़बरदस्त वांझी रहंदा हुआसीं अच्छा लगड़ उॾाईंदा हुआसीं बिलोर लाटू फुटबॉल इलाही रहीसीं पुजमल कॉलेज में हिते कराची में पूरी आउं पंहिंजो कॉलेज जो बैडमिंटन चैंपियन बि हुउसि ऐं ड्राफ्ट जीअं कोन शतरंज हूंदी आहे उहा त ॾुखी रहंदा पर हुनजो जेको बोर्ड हूंदो आहे उहो शतरंज जहिड़ो ई हूंदो आहे पर उहो ड्राफ्ट तूं लूडे जी ॻाल्हि त नथो करे लूडे मां बि वरी लूडे गेॾियूं खेॾियूं न आहिनि बिल्कुलु बि न हीअं जो गोट मारींदी मां न कंहिंजी मूंखे ठुप वणे ई कोन वारा सफ़ा न वणंदी ठुप बिल्कुलु बि न तोसां लूडे रांदि खेॾणी आहे मूंखे मां रहंदो बि खेॾंदी बि तोसां बैडमिंटन राव चवंदो अहिड़ियूं गोटा मारींदी इहो बस हिकु लगड़ असीं उॾाईंदासीं जाम लगड़ त हींअर मौसम असां यार हिते कराची में जिते पहिरियां रहंदा हुआसीं न PCHS में उते ॾाढो मज़ो ईंदो उते मथे चित चढ़ी वेंदा हुआसीं किथे ते पीचिस PECHS इहो मूंखे सिखण जे लाइ 2-3 साल लॻंदा अॼु पोइ जंहिंमहिल हिते शिफ्ट थियासीं त हिते को लगड़ उॾाई कोन थिए को पाड़े सिरी के कोन था सुञाणनि इहो हैदराबाद में मज़ो ईंदो हिकिड़ो छा थियो त किसो इहो जेको थियो हैदराबाद वारो ॿुधो आहे वॾा तव्हां बि हुते कुटका वुटकारे ना माण्हुनि खे अलाए छा अलाए खाधव असां खाधा अच्छा खाधव असां खाई किले तां आयासीं बि पाड़े में वाह वाह उते पाड़े में आयासीं बि त असां दोस्त जो नालो ऐं खणंदो त कावड़ जी ॿुधो कोन थो कावड़ जी खणो अॼु छा कावड़े मासी मोरा जो शो आहे मासी मोरा सां को माइंड न कंदो आहे बसि हो बि न कंदो आहे बा न कजांइ ख़ुदा मां जे बसि ॾे ॾिसजांइ ईअं न कजांइ गोदू मजबूरी आहे मुंहिंजी मां छा कयां भला हा तूं ॿुधाए नालो ॿुधाए गोदू नालो अथसि अच्छा गोदू ॿुधजांइ हाणे किसो तूं हा ॻाल्हि कर तूं सो असीं मुचड़ा खाई किले तां आयासीं पे त ही वेठो हुजे न ॾिठो त भई ही छोकिरा 3 ॼणा जेके आहिनि अचनि पिया जो मोह लथो पियो आहे चकर छा आहे हुन वेठे थाधल पंहिंजी घुटी थाधल न गोदू तुंहिंजी थाधल मां बि हलां सौदी दौर में हुजां तुंहिंजी थाधल ज़रूरु अञा पीअंदो आहे अञा आहे थाधल हा अचो पोइ मां ईंदी मां ॾाढे आदम ज़माने जा कोन आहियूं मथां तूं भुली हुजे बासी न पर मां चयो हाणे मथां छॾे वियो हुन थाधल में पिस्ता बादाम थाधल वरी गर्मियूं हुजनि थाधल छा थियो त मुंहिंजो असांजे किले वारनि मार को ॾिठो आहे सो चङो सभु हलो था पहिरियों हुन हिकिड़ो गिलास भरे पीतो गर्मी हुजे वरी ॿियो गिलास पीतई पोइ वरी उथियो हेॾो छुरो खंजर उहो हिते सुथण में हईं हलो हाणे हू अॻिते 83 ॼणा पुठिते तव्हां गोदू जे आसरे विढ़ल था वञो हा हलात थी हाणे असीं जंहिं महिल मथे पहुता आहियूं तेसीं हवा बाबा के झूठा बूटा आया हुआ हिन वञी हुते का ललकार कई आहे कहिड़े जिन्हनि ॿारनि खे मुचड़ा कढिया आहिनि उहो बकौल तुंहिंजे छा हालात न तूं छा चवंदी कुटको हा कुटको कढियो आहे एतिरे में उते कंहिंजे हथ में विकेट कंहिंजे हथ में बैट कंहिंजे हथ में डंडो हवा असांखे वकोड़ी हाणे छा कयूं 83 ॼणा चोथो असांजो बोतार हाणे हीअं छुरो कढियो हवा उबदाने अगठ वठिजीसि हालात हाणे ॻाल्हि सम्झे पई हा सम्झां थी त हाणे असां माना ॻाल्हि में एतिरी इन थी वई आहे जो मूंखे माना ख़बर नथी पए त छा ॻाल्हायां हा हाणे हिकिड़े हथ में हुनजो छुरो हिकिड़े हथ सां उहो पंहिंजी सुथण खे संभाले माशाल्लाह बसि हाणे ॿुधंदो हूंदो अलाए थैंक यू सर थैंक यू फॉर योर टाइम थैंक यू फॉर योर टाइम उन में आवाज़ भले जीअं बि हुयो पर तव्हां जे लाइ हितां हलियो आहे छुरो खणी हलियो आहे माना दोस्ती ॾिसो न केरु आउंसि सुलेमान कको ऐं बाफ़तू हुअसि बसि 3 ॼणा
हुनजी हिमत खे सलाम। हिमत सलाम, पोइ जेका हुन जी हिमत जे करे असां सां थी हूंदी उनखे बि सलाम आहे। उनखे बि सलाम आहे, बिल्कुलु। अच्छा, हे जेको असांजो राउंड आहे हणखण राउंड, माना हीअं जल्दी जल्दी में सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा तव्हांखे। ठीकु आहे। सोचण जो टाइम न आहे, छो जो जल्दी जल्दी में ॾियणो आहे। मुंहिंजी नज़र में पाकिस्तान टेलीविज़न अर्तुगरुल गाज़ी खे पाकिस्तान में न आणे हा। हुननि जी मर्ज़ी। ओके, न पर तव्हांखे नथो लॻे त ॿिए मुल्क जा ड्रामा आणण जे लाइ आणण सां पाकिस्तानी आर्टिस्ट खे नुक़सानु थो पुॼे? इहे ॿ शयूं आहिनि। ॾिस, हिकिड़ो जे तव्हांखे कॉम्पिटिशन में अचिणो आहे त तव्हांखे ॾिसणो आहे त ॿिया छा था कमु कनि, हुननि जो तरीक़ेकार छा आहे। तव्हांखे जे सिखण जे लर्निंग प्रोसेस में जे तव्हां उहा शइ खणी था अचो त ठीकु आहे, ऐं जे बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू सां आणे था त पोइ सही न आहे। पोइ सही न आहे। ओके, टर्किश ड्रामनि खे पाकिस्तान में आणण सां पाकिस्तानी आर्टिस्टनि खे नुक़सानु रसियो आहे, असांजी साॻी ॻाल्हि। माना तव्हां तमामु घणो नुक़सानु नुक़सानु थी चवां मां। नुक़सानु थियो आहे, बिल्कुलु। हा, उर्दू ड्रामो पंहिंजो PTV वारो मयार बरक़रार नाहे रखे सघियो। इहा डिबेटेबल आहे ॻाल्हि। अच्छा, डिबेटेबल आहे, छो जो जेके बिग चैनल्स आहिनि उहे आहिनि प्राइवेट इन्वेस्टर्स जा जिन पैसो लॻायो आहे, ऐं उहे माण्हू उहा ई शइ खपाइनि पिया जेका हले पई, जंहिं शइ मार्केट में ज़रूरत आहे। हिते पाण कंहिंखे पढ़ाइण कोन वेठा आहियूं। टेलीविज़न चैनल जेके अॼु जा आहिनि से एंटरटेनमेंट चैनल्स आहिनि। PTV या रेडियो पाकिस्तान उहे इब्लाग आमा, अख़बार जेका हूंदी आहे न, उन में अॼु बि तव्हांखे वल्गैरिटी न मिलंदी, हुन में तव्हांखे टू द पॉइंट ॻाल्हि मिलंदी, छो जो इब्लाग आहे। टेलीविज़न इब्लाग आहे, रेडियो इब्लाग आहे, ही एंटरटेनमेंट आहे। हा, इन एंटरटेनमेंट में जे पाण को मैसेज इन्वॉल्व कंदासीं त उहा ॻाल्हि थींदी, पर ज़रूरी न आहे त माण्हू उन्हनि खे एक्सेप्ट कनि। उन ते यार ही त हाणे असांखे पढ़ाइनि पिया, थक त चैनल चेंज थी। बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू सां ॾिठो वञे त इहो फ्लॉप माना आइडिया फ्लॉप आहे। आइडिया सही। इहो स्टेट जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त स्टेट तव्हांखे कहिड़े तरीक़े सां प्रमोट थी करे, ग्रूम थी करे, ऐं पोइ स्टेट जी पॉलिसी खे तमामु चैनल्स खे फॉलो करणु घुरिजे। तव्हांजो फेवरेट ड्रामो आईनो, मारवी या मोर उॾाणा मोर? टई सुठा, पर हिकिड़ो थींदो आहे न, हिकिड़ो माना दिलि सां ईअं न करे। सियासत तूं करे थो ॿाहिरि, पर मां सां त सियासत न करे। मासी सां सियासत, घर में सियासत। यार मासी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा ॿार आहिनि न? अल्हम्दुलिल्लाह। तोखे कहिड़ो वधीक थो वणे? मूंखे चप्पू वधीक प्यारो आहे। चप्पू छो तोखे वधीक प्यारो? इन करे प्यारो आहे जो मुंहिंजी शौकत वीचारी पढ़ी हली वेंदी, हुन सां मूंखे रहणो आहे, न ॾिजी करे नालो खणा। ॾिस, मजबूरी में बि चवे, पर आहिनि तोखे टई प्यारा। मूंखे मुंहिंजे सभु कम प्यारा आहिनि, माण्हू कंहिंमें बि तफ़रीक़ करे ई नथो। पर हिकिड़ो थींदो आहे न, हिन में वधीक मज़ो आयो, हिन में हीअं न थियो, हुन में न थियो, हीअं कुझु थींदो आहे। हिकिड़ा ड्रामा आहिनि जेके असां कया स्टूडियो जे अंदरि, ठीकु। ऐं हिकिड़ो जेको मोर उॾाणो मोर, सो असां कयो वञी थर में। ऐं थर वञण जो जेको एक्सपीरियंस हुयो, उहो उन वक़्तु मुंहिंजे लाइ लाइफ टाइम एक्सपीरियंस हो। पहिरियों दफ़ो थर वई, पीहण बला छा हूंदी आहे, उते जेका ट्रांसपोर्टेशन आहे, केकड़ो उहो छा आहे, ऐं उते जो एनवायरमेंट कीअं आहे, हीअ चवरा जेके आहिनि हिते माण्हू कीअं था रहनि, उनजी ज़िंदगी कीअं आहे, मूंखे उहो वेझे खां ॾिसण जो पहिरियों मौक़ो मिलियो। ऐं उन में बि असलम भुट्टो। नेक्स्ट, लव मैरिज या अरेंज मैरिज? जंहिंमहिल ताईं ॾिसो ॿई ऑप्शंस आहिनि। माण्हू अरेंज मैरिज, ईअं ॿुधाए, ईअं कर। लव मैरिज। लव मैरिज, ओ ईअं। ड्रामो या फिल्म? छो? पैसा। ओहो, डायरेक्ट माना पैसो। चलो नाज़रीन, ॾाढो मज़ो पियो अचे ऐं ॾाढो सुठो पियो लॻे जो असां सवाल ईअं पुछंदा था वञूं त हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक था वठूं, उन ब्रेक खां पोइ मोटी था अचूं, वरी कचहरी जारी था कयूं ऐं अहिड़ा ई ॿिया चटपटा सवाल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा ऐं मां सां गॾु आहे केसर खान निज़ामाणी साहब। द केसर खान निज़ामाणी साहब, द केसर खान निज़ामाणी साहब, सॉरी, द केसर, द खान, द निज़ामाणी। ख़ुशि? टे द हणी छॾियूं मैं।
ज़िंदगी में कॾहिं 3 दर लॻी हुई तोसां ठीकु आहे पर अॼु सॼी ज़िंदगी जी कसर 3 भेरा जेके करे क़बूल आहे क़बूल क़बूल आहे क़बूल। इजाज़त आहे इजाज़त इहो 3 जेको हूंदो आहे उहो ॾाढो इम्पोर्टेंट शइ हूंदी आहे सो हाणे तूं 3 भेरा जो मां 3 मुड़ुस कया 3 शादियूं कयूं 3 ॿार मूंखे हे टियों प्रोग्राम थी निभागी कया तूं हिते। थी आहे या हो 3 तुंहिंजा निभागा थिया आहिनि असल में जेको मां शादी करे पियो मरी पियो वञे मरी घुमण पियो वञे पोइ त ॿी सुहिणी छोकिरी मिली पई वञे मोटी न पियो अचे ॾिसां तूं इहे ॻाल्हि बि करी मुंहिंजी ज़ाल जो फ़ोन पियो अचे अदी फज़ीला खे मुंहिंजा सलाम ॾिजाए ही मां स्पीकर ऑन करे ॻाल्हाईंदी हल ॻाल्हाए चङो सॼो भला। अदी सां बि ॻाल्हायूं भला फज़ू ओ हेलो असीं वी आर लाइव एंड वी कैन हियर यू मासी मोरा तोखे सलाम पई करे अदी ख़ुशि लॻी पई आहे जी जी अल्लाह जो शुक्र है वालेकुम अस्सलाम हे छोकर मां वटि वेठो आहे मां त हिन ते लाइनियूं थी हणां पई तूं माइंड त न कंदी न न वो बिल्कुल माइंड कोन कंदिस पाण वट रखी वेठा हुजो ॾिठो मां त चयमि तोखे मां चयो मां जी अदी आहे मां असां माइंड न कंदी बस बस ठीकु आहे हाणे ॻाल्हि ॿुधण खां पहिरीं जो वधीक राज़ फाश थियनि पाण पोइ कचहरी कंदासीं बसि बाय बाय ठीक है ओके बाय ॾिस एतिरो टाइम त मूंखे विहारे छॾियो वीचारी परेशान थी पई वियो केॾा मुंहिंजो मुड़ुसु वियो काॾा न पर इहा ॻाल्हि आहे त मूंखे ॾिसो न इजाज़त ॾेई छॾी आहे हाणे पहिरियों सुवाल मां बाद में कंदसि पहिरियों तूं मूंखे प्रपोज़ कर मां माण्हुनि खे चवंदी आहियां जेको मूं ॾे ईंदो आहे शो में उहो मूंखे प्रपोज़ कंदो तूं ईअं कीअं हलियो वेंदे माण्हू छा चवंदा माण्हुनि जी मर्ज़ी न न मां कुझु नथी ॿुधां पर सुवाल त पूरा करे वठ न पोइ सुवाल मां बाद में बि करे सघां थी अञा मां छो? तोसां वेठो आहियां पाण त निकिरंदासीं कि ॿाहिरि हलंदासीं आइस्क्रीम खाईंदासीं कचहरी कंदासीं उहो टीवी ते न ईंदो न मुंहिंजा सोना त तोखे टीवी ते अरणु ज़रूरी आहे टीवी ते दुनिया ॾिसंदी न पोइ त तोखे मोटरसाइकिल ते बि घुमाईंदुमि न यार तूं मासी तूं पहिरीं सुवाल पंहिंजा हाणे ॾिस मूंखे अदी फज़ीला बि इजाज़त ॾेई छॾी ठीकु हाणे न ॾिस, तोखे को मूं त- भउ आहे न भोलो आहे ॾिस ॻाल्हि ॿुध पाण ॻाल्हि छा पई कई द तो 3 भेरा मुंहिंजे नाले में 3 शयूं ऐड करे छॾियूं मूं छा चयो त क़बूल आहे उहो बि 3 भेरा थींदो आहे अच्छा माना इहो तूं इनडायरेक्ट वे में करे वई ॾिस तूं सम्झ तुंहिंजो इहो नांग जेको मां नागन खाधी मां छो न सम्झी ॾिस, इहो सघियसि नांग जेको तुंहिंजो आहे न इहो तोखे बेज़ार पियो करे इहो इनखे तूं वापसि पंहिंजे कन में विझी छॾ मां नांग हींअर मिटाए छॾींदसि ख़तम थी बसि इहो नांग मिटाए पोइ तिलक न लॻाए छॾे वरी पोइ गड़बड़ न थी न बसि हाणे मां हाणे सम्झी वई आहीं? माना जेको बि आहे तूं प्रपोज़ न कंदी इहो त वॾी ज़िद करे छॾी तूं तोखे करे छॾियुमि न मूं त पर लफ़्ज़नि सां चवण अलॻि हूंदो आहे माण्हुनि जे मुंहिंजा आॾो सोना। मूं तोखे 3 भेरा चयो आहे क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे एक अबला नारी टीवी पर बैठ कर तुमसे अपनी प्रपोज की भीख मांगती है काॾे वियो बाजो रहो काॾे वई मुंहिंजी साड़ी बाक़ी अॼु तोखे प्रपोज करणो पाण पवंदो हिकिड़ो कमु था करियूं न पाण ये हलूं वठ। था ॿई इसमें आई लव यू के 3 लफ्ज डाल दो मुझे और कुछ नहीं चाहिए अञा उथी बीह उन खां पोइ जेको आहे नज़रूं झुकाए पोइ ईअं इन अंदाज़ में हाणे प्यार सां चओ पोइ मां ॿुधां अच्छा मां प्रपोज कया न पहिरियों मूंखे तूं चई ॾेखार त मां उन अंदाज़ में चवंदुमि न ही सॼी ज़िंदगी तूं चॉकलेटी हीरे जा रोल कया आहिनि तूं आईने में छोकिरी प्रपोज कया तूं फलाणे में कया तोखे अॼु मां सेखारिया ॾिस, ॻाल्हि ॿुध मूं रुॻो इहे सिधो चओ त तोखे नाहे करणो त पोइ मां हिकिड़ो आसरो पलिया कोन जेके विया हिकिड़े वॾेरे दर ते मंगणार विया त तुंहिंजी धीअ ॾे त असीं पंहिंजे पुट सां हिनखे पढ़ायूं हुन वञी इहा ॻाल्हि कई सो अबा झले हुनखे मंगणार एॾा मुचड़ा आहियूं खणी दर खां ॿाहिरि उछलायूं पोइ उहो वरी आयो आहे की भला पोइ आऊं हा सम्झां या न सो एॾी इज़त अफ़ज़ाई खां पोइ बि तुंहिंजो बि साॻियो कमु आहे मां उन माण्हू अगरि ज़रे ज़रे पियो भला पोइ मां छा सम्झां मां असल में जॾहिं शो करणु ईंदी आहियां न हा त मेकअप रूम में पंहिंजी इज़त रखे ईंदी आहियां सम्झे थो मां चवंदी आहियां मेकअप रूम वारनि खे चवंदी आहे रखो पाण वटि मां बि विस उते मतिलबु पोइ ॾिसी आयो हूंदे भाई इज़त पई टेबल ते हू रांदि पिया रहनि तुंहिंजी इज़त सां मुंहिंजी इज़त सां रांदि पिया केॾा केॾी महिल को थोरो हुन पासे वियोणेसि को थोरो हुन पासे मां छा था कयो यार चई मासीअ जी पोइ असांजी मर्ज़ी पंहिंजा बच्चा आहिनि बाणीनि सां छा रिआयत छा हिसाब पहिरीं सुवाल त पूरा कर सवाल त मां पूरा कयमि पर नाज़रीन तव्हांखे एम ख़बर को आगाह कंदी हलां त छोकिरे मूंखे प्रपोज़ न कयो मां वस कया ओ मां झोली बि फेराई तव्हांजे साम्हूं आहे मूंखे पोइ सुभाणे ॾोह न ॾिजो त बासी तूं चॉकलेट हीरो खां प्रपोज़ ॾसी आहे इहो ॾुख मूंखे सॼी ज़िंदगी रहंदो इहो कान मुंहिंजे अंदरि में रहंदो अल्लाह अकबर मां मरी वेंदी सां मुंहिंजी क़बर में बि आवाज़ ईंदो केसर मूंखे तूं प्रपोज़ न कयो आई प्रपोज़ यू क़बूल आहे मासी तूं मूंखे क़बूल आहे मुंहिंजी माउ जी जाइ ते तूं क़बूल आहे
मां सदको इहे लफ़्ज़ ॿुधण जे लाइ त मां शो शुरू कयो हुयो पहिरीं एपिसोड आख़िरी एपिसोड मां खटे वई बाबा आख़िर तोखो आई लव यू पर जे आई प्रपोज न चयो इहो नओं प्रपोज़ल आहे ये तूं पोइ सम्झंदी जंहिं महिल घर वेंदी न पोइ तोखे सम्झ में ईंदो पर न अञा मां दिलि न ठरी आहे आई प्रपोज यू छा आई लव यू चवण में छा थो थिए तोखे मां वकील आहियां मां अखर उहे इस्तेमालु कंदुसि जेके मुंहिंजे फ़ाइदे में वञनि अच्छा सम्झव ॻाल्हि त इहो जेके वकील बि आहे माना हा न कहिड़ा कम तो करे तूं कहिड़ो कमु छॾियो कोर्ट मैरिज करणी हुजे पोइ भले असलम भुट्टे सां या अमन मेमन सां कंहिंसां बि मूंसां राब्तो कजांइ तुंहिंजे कोर्ट में वठी हली मां कराए छॾी अबा मुंहिंजी व्हील चेयर ते खड़ी अचिजो मां अॼु लॻे थो इहे बि दसि जे तरीक़े सां तूं असलम भुट्टे सां शादी उन सां शादी बाक़ी हाणे यासिर शो कोन कंदो न या फ़ाद मुस्तफ़ा त कोन कंदो न फ़ाद मुस्तफ़ा मूंखे प्रपोज कयो पर मां चयोमांसि मां चयो न उन पोइ तूं मुंहिंजे बच्चनि जी उमिरि जो नंढड़नि सां न कंदी आहियां मां हाणे फ़हद नंढड़ो हूंदो ईंदो मां सां इहो जेको आहे सुम्हां ॾींदो मासी शयूं वठी ॾींदी हाणे उन सां शादी कंदसि मां टाफ़ियूं ॾींदीमांसि चिदा वठी मां ॾियांसि हाणे उन सां शादी करे तूं त हाणे चाकलेटी आहे न चाकलेटी यार हाणे जा त मां छा कयां भला ऑप्शन इहो ई आहे आई लव यू चओ मां ख़तमु कंदसि मां हेॾो सवाल शुरू कंदसि मां सवाल इहो रखिया चई चुको आहियां जंहिं महिल प्रोग्राम हलंदो आई प्रपोज मां एॾी अंग्रेज़ी छा मूंखे सिंपल अंग्रेज़ी में ॿुधाए न पढ़ियल लिखियल माण्हू जेके सम्झी विया आहिनि त मां चयो छा आहे तूं प्रपोज मूंखे थो करे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे थो करे कयो आहे न पाण बि चवे न प्रपोज ॾिसां माण्हू बोर थींदा पंहिंजी कचहरी में बसि बा हाणे तूं ॾाढो आहे मां तोखे छा चवां ॾुख त मूंखे आहे भले तूं हाणे खणी मूंखे छा बि चओ तूं चांहि बि हिकिड़ो भेरो ॿीहर पंहिंजी चांहि घुराए तूं न मां हाणे चांहि पी चुकी आहियां मूंखे हाणे प्यार जी चांहि खपे जेका तूं ॾे नथो चए नथो त मां प्रपोज न कंदुमि मां हाणे छा कयां प्यार जी बि चांहि थींदी आहे जॾहिं तूं आई लव यू चवंदी त मुंहिंजी थकावट लही वेंदी दिमाग़ जी इहो आउं कोन चवंदुसि तोखे तूं न चवंदी न इहो फ़िलहालु कोन चवंदुसि भला मॉडलिंग में मां सां हिकिड़ो गानो कर मॉडलिंग अचे ई कान थी हे सॼी उमिरि तूं चाकलेटी हीरे जा रोल कया तोखे मॉडलिंग तूं ॿुधा न सुवाल त पूरा कर हल सुवाल छॾ हे जेको असांजो सेगमेंट आहे सेगमेंट आहे इन जो नालो आहे ॾे मुंहुं ॾे मुंहं में माण्हू चवंदा आहिनि त भाउ हे केसर खान निज़ामानी त अहिड़ो आहे केसर खान निज़ामानी त हीअं हुयो उहो माना ॿुधाईंदो तूं ॿुधाईंदे त हा वाकई ईअं आहे या मिड़ई माण्हू चवनि था तव्हां मीडिया में को कमु न छॾियो आहे करणु छा था चाहियो ॾे मुंहुं हा इहो माना ॾे मुंहुं आहे ॾे मुंहुं वेठो न मुंहुं तो जहिड़ी माईअ खे मुंहुं वेठो ॾियां न पोड़ी न पर इहो ॿुधाए वाकई में तूं माना मां ॾिठो आहे जॾहिं को ॾिसां थी तूं कमु हे कमु हो कमु वधि में वधि सियासत खे बि न छॾे वकालप खे न छॾे करना क्या चाहते हो शादी बि करे छॾी सो बि पसंदि जी वो बि मीडिया में कई ऐं माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत ऐं चवण ॿ टे ॿियूं बि हुजनि अदी फज़ीला नंबर तॾहिं त मां कॉल करे ॿुधायां त ख़बर आहे पाण मुंहिंजे लाइ ॻोल्हींदी हूंदी कान खां अच्छा न त वरी छा एॾो बिज़ार कयो सुञाणे चए थी त मूंखां वञे ॿिए को ॻाल्हि हेतिरा साल जे महिल थियो था वञनि तुंहिंजी त शादी थी आहे न पोइ भला तुंहिंजो घरवारो तोसां मुंहिंजो मरी वियो टाइम ते मरी वियो मुंहिंजो वीचारो टाइम ते मरी वियो न इहा माना बेस्ट डिसीजन वरितो हुजे हा त हिन महिल उहो ई बजे ज़ाहिर आहे रोज़ बि प्रपोज थी रोज़ बि वीचारो दिलि जलियो वेठो हुजे दिल्ली होॾो मूंखे होॾो आई लव यू चवंदा धक ईअं मरी पई आहे उन खां हिकु सूरो हलियो त पियो वीचारो छा करे सुठो की अच्छा हे ॿियो जेको आहे उहा यादगिरी जा ॾाढा कचा आहियो हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि ॿिए ॾींहुं ॿी ॻाल्हि हीअ छा था चवनि माण्हू ईअं कोन थींदो आहे माना यादगिरी जा पका आहियो अल्हम्दुलिल्लाह चाबी दाबी यादि हूंदी त हिते पई आहे हीअ हिते पियो आहे सामान माशाल्लाह बाक़ी मूंखे यादि न रखियो तॾहिं त मां इहो हयो त मूंखे इहा छो न यादि रखियो त यादगिरी जो कचो त न पर पहिरियों भेरो त मिलिया आहिनि न हिकु ॾिसो हिकिड़ियूं मुलाक़ातूं हूंदियूं आहिनि जेके साम्हूं थींदियूं आहिनि हिकिड़ियूं ख़्वाबनि में थींदियूं आहिनि स्क्रीननि ते थींदियूं आहिनि तूं मूंखे ॾिठो मां तोखे ॾिठो उहा बि त मुलाक़ात आहे न कहिड़ी करप्ट माई आहे यार करप्ट मां सियासतदान थोरो ई जो तूं मूंखे करप्ट थो चए करप्ट माई कसम सां अच्छा हिनखे मासी चवंदो न हाणे मूंखे फिकाई ॾिसे बाक़ी तूं त मूंखे जानू चओ मां मासी त चवां न तूं मूंखे चओ मासी त मां पंहिंजे व्यूअरनि जी आहियां तव्हां मूंखे मासी चओ मां तव्हांजे लाइ मासी आहियां द मासी मोरा
तूं त मूंखे मासी चओ बि न, मूंखे त बुरो लॻंदो आहे, माइंड इट। माना कीअं तूं मूंखे कीअं थो मासी चई सघीं? मां दमोरा कराए छॾींदोमांइ, ॿुधायांव थी, इहो मां पहिरियों ई ॿुधायां थी, मासी मूंखे न चवंदो कर तूं। ठीकु आहे। सही आहे न? अच्छा भला इहो आशिक़ तबियत ॿुधो आहे मां यूनिवर्सिटी में या किथे, माना जॾहिं कमु शुरूआत कई PTV ते, दिलि फेंक आशिक़ त न हुई? जंहिं माण्हू यूनिवर्सिटी मां निकिरंदो आहे न, उहो पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झंदो आहे। ठीकु आहे न, जेके मुंहिंजी दोस्त मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा हूंदा, उहो ओॾी महिल हर माण्हू पंहिंजे पाण खे, छो त असां जॾहिं उन वक़्तु फिल्मुनि जो हिकिड़ो दौरु हूंदो हुयो, ऐं उन में जेके वॾा एक्टर्स हूंदा असां उन्हनि खे आइडलाइज़ कंदा हुआसीं। ऐं फलाणे एक्टर जहिड़ो आहियां, वरी असलम भुट्टो ॾिस, वार असलम भुट्टी जहिड़ो आहे। माना अॼु तूं मूंखे नाज़रीन ॾिसो, असलम जो नालो खणा थो, उन चेहरे ते मुर्क अची थी वञे। अहमद जो नालो खणा थो, उन चेहरे ते उर्दू में खिल खिल उठता है। अदा रसूल बशीर जो नालो खणा थो, हे असुल बाग़ बार थी थियो। सलाह साहिब जो नालो खणा थो, छा चवां मां, ग़लति तो कोन पियो चवां। बसि असलम बाक़ी रहिजी वियो अकरम शेख, मां असलम जे करे बर्दाश्त थी कयां है न। बाक़ी रहिजी वियो अकरम शेख, उन जो नालो खणी खणंदो। हाणे ॿुध, ॿुधा, असलम खे, असलम जानू, हूअं तोखे आई लव यू, पर इन मामले में आई हेट यू। बाक़ी तोखे हूअं सभिनी में सब तक न मां तोखे हूअं सभु शइ, पर आई लव यू। आई तूं लव मूंखे आई ओयो अदा हे प्रोमो में हणाइजो मुंहिंजा भाउ, त सॼी दुनिया खे ख़बर पवे त मूंखे केसर खान निज़ामानी साहिबु आई लव यू टू चयो। आई लव यू टू मासी। प्रोग्राम ख़तम क्यों हाणे? न छो ख़तम? बसि आई लव यू जे लाइ मां इंतज़ारु इहो हुयो न मूंखे पहिरियां चई अॼु महिल पहिरियों सेगमेंट ओॾी महिल ई चई जान छॾाया न, पोइ पर प्रोग्राम बि त हले यार, मज़ो त आयो न, हेॾो तोसां कचहरी थी ख़बर पई। पोइ हाणे तूं वाइदो कर त पुलाव कॾहिं थी खाराए, जॾहिं तुंहिंजी दिलि चवे। वाह, चओ तूं सुभाणे खारा। आवाज़ सभु गवाही ॾियो भाई, सभु सभु सभु। सुभाणे खारायां? हाणे न खारायां, सुभाणे हलो। सुभाणे। अच्छा, ॿियो तूं छा सुठो पचाईंदी आहे? ॿियो मां छा पचाईंदी आहियां, उर्दू में चवंदा पटड़ो भत जेको थींदो आहे, मिठो भत। न न उर्दू में चवंदा आहिनि दिमाग़ की दही, उहो त तूं सुठो थी करे। उहो बि सुठो कंदी आहे, दिमाग़ की दही, दिमाग़ की दही सुठो थी वियो। बाक़ी पुलाव थियो, ॿ शयूं। चांहि तूं पाण पी ईंदे। अच्छा, चांहि माना तूं न पीअंदी? मुंहिंजे चांहि जो जेको टेस्ट थी न, माफ़ी, पठाण बि तौबा कंदा जे त मासी चांहि जेका आहे। ॻाल्हि त कई आहे मासी, पर कॾहिं इन इहे जेके होटलूं हूंदियूं आहिनि, हिते कंहिं खीर वारे खे वेंदे ॾिठो अथई? अबा मां पंहिंजी गुनहगार अखियुनि सां न ॾिठो की। हाणे उहो क्वेश्चन मार्क आहे न, इहा चांहि कहिड़ी आहे? अलाए काथों था ठाहिनि, अलाए पौंड जी था ठाहिनि, अलाए तव्हां चांवर जे अटे जी चांहि था ठाहियो। पर अबा मां बि हिकु दफ़ो करे ॾिठोमांसि चांवरनि जे अटे जी चांहि। हा, न ठही मांसां। अटो ओड़ो जो ओड़ो चांहि काथों ठहंदी? भई आउं विस पे ओबाड़े वारे पासे, सो रस्ते ते होटलूं अचनि थियूं न, उते चांहि गाॾी हलाईंदे माण्हू थकी मुंहिंजी चांहि न पीता आहे, बाक़ी उते चए चांहि पीती। हाणे ॿुध त सही न मासी, बेवफ़ा। चङो ठीकु आहे, बेवफ़ा कोन आहियां, तूं हुकुम कर, तोड़ चांहि पींदासीं, को मसइलो न। ईअं सही आहे। सो उन होटल ते चांहि महिल आई त ॾाढी सुहिणी, पर जंहिं महिल हिकिड़ी सुर्की वरितमि, मूं चयो यार हीअ छा आहे? लिटरली असीं हुते विड़ी पियासीं, उहो अलाए छा को केमिकल हुयो, ऐं उनखे खीर वांगुरु उन्हनि ट्रीट करे ऐं उन सां चांहि पिया माण्हुनि खे पीआरियूं, ऐं को ॾिसण वारो न। यस, सिंध फूड अथॉरिटी तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां अदब जे दायरे में रहंदे, त हीअ जेके पंहिंजी सिंध में मेन रोड्स ते जेके इहे होटलूं ठहियल आहिनि, महिरबानी करे इन्हनि खे तव्हां चेक ज़रूरु कंदा कयो त जेका खीर जी क्वालिटी उहा वाक़ई खीर आहे या न आहे। इन तरह जेका पत्ती आहे, उहो रंग त आहे, पर उहा वाक़ई पत्ती आहे या को केमिकल आहे, इहा तव्हांजी ज़िमेदारी। ज़बरदस्त। न न, इहो ज़रूरी आहे, छो जो खाधो वग़ैरह जेको आहे उहो ज़रूरी हूंदो आहे त साफ़ु सुथिरो हुजे, उन जी हिकिड़ी क्वालिटी मेंटेन हुजे। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मां सां मिली करे तोखे कीअं लॻो? मां ॻाल्हाईंदो आहियां सच, मूंखे सुठो लॻो। अच्छा, इहो मां चयो जॾहिं तूं चयो मां सच ॻाल्हाईंदो आहियां, मां चयो अबा हाणे मरी वियसि मां, इन करे मूं तोखे थोरो टेंशन ॾिनी, कुझु सोचींदी कुझु न कुझु। इहा ई पर त ॻाल्हि। सुठो लॻो तुंहिंजे घर अची, तुंहिंजे अंगण अची, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, न को तो को केक खारायो, न को मानी जी सलाह जी, न को केक खामा जी बर्थडे आहे अॼु, तोखे केक खाराया कुझु बि न। वाह, हीअ ॾिस टिश्मा, ॾिस मुंहिंजा टिश्मा, मां फैशन ई आहियां, मतां ईअं सम्झि मूंखे। वाह, हीअ ॾिसो मासी जा कम ॾिसो,
ॻोठाणी ज़रूरु आहियां पर टिश्मा मुंहिंजा ॾिसे थो हीअं जो टिश्मो पाए घुमंदी आहियां रस्ते में त पोइ तूं माण्हुनि जूं लाइनूं ॾिस हिते कंहिं वक़्त में तोखे ॿुधाया तूं ॻोठा हाण आई आहे न हा। हिते हिकिड़ो इलाइक़ो आहे क्लिफ्टन उते क्लिफ्टन? जी हा उते माण्हू वेंदा आहिनि समुंड ते घुमणु फिरणु उते मदारी जेके आहिनि उन्हनि वटि हूंदा आहिनि भोलड़ा उन्हनि खे अहिड़ा ॻाढ़ा चश्मा पाराए ऐं उहो नचाईंदा आहिनि बीहारे लोड़ी बदल हूंदी अथनि डुगडुगी हथ में हूंदी अथनि ऐं ॻाढ़ा चश्मा ई पाए महिरबानी करे तूं न पाइजां तूं मूंखे इहो ॿुधायो सॼो किसो हा। तोखे इहा ख़बर ई न आहे त पहिरियों मां बि बोलड़ी हूंदी हुअसि उते न हूंदी हुअसि न तरक़ी करे आई आहे न हिते मां अञा ताईं आहीं तूं अच्छा आया उहो तूं जीन्स में ख़बर पए पई पोइ आहीं तूं अञा ये सब तुम्हारा कर्म है आका की बात अभी तक बनी हुई है समझे तो ना अभी तक बोलड़ी हूँ पे न न तूं असांजी आई एम प्राउड टू बी बोलड़ी तूं असां लाइ क़ाबिल इज़त आहे तूं असांजी मासी आहे ऐं मासी न चओ इहो जिगर में धप ॾाण मूंखे मासी न चओ तूं मूंखे जानू चओ जिगर चओ जानी चओ जानू माना जेको बि दिलि चओ पर इहो जानी मासी। मुंहिंजे भाउ जो नालो आहे अच्छा पोइ हाणे तोखे आउं ॾिसंदुसि जानी चवंदुसि त मूंखे मुंहिंजो भाउ यादि ईंदो जिगर जिगर बि न उहो त फिफड़ जिगर दिलि इहे आंड्रो ई चओ मां त इन में बि ख़ुशि न त ॿियो कुझु नालो सोच न किडनी चओ मां किडनी फेल बि थी बसि आहियां हाणे बसि घणो चओ हाणे मूंखे वञण ॾे देरि पई अच्छा पाए त हिकु दफ़ो वरी तोखे थैंक यू सो मच Sweet चवंदसि of you. छो जो मां वाक़ई में माना एॾी फैन आहियां तुंहिंजी आईने खां वठी करे ऐं मां सोचींदो हुउमि इन्हनि माण्हुनि सां कॾहिं मुलाक़ात थींदी अलाए न थींदी छो जो असां मां ॻोठ में हूंदी हुअसि सोचींदी बि माना करे माण्हू सोचे तूं पहिरियां तय कर तूं भोलड़ी आहीं तूं ॻोठ हूंदी आहीं तूं करी आहीं छा तूं पहिरियों ॻोठ हूंदी हुअसि पोइ बोलड़ी पोइ तूं आया नागिन बि थी वेंदी आहीं अलाए घणा रूप आहिनि न छा कयां हिकिड़े में नथी कमु हिकिड़े में कमु नथो हले पोइ माण्हू खे ॿिया रूप करणा था पवनि चलो ठीकु आहे सुभाणे ईंदे त मां हिते तोखे जेको आहे सो ॿिए रूप में मिलंदसि सम्झे उहो वरी सरप्राइज़ आहे अच्छा पर थैंक यू सो मच मूंखे ॾाढो मज़ो आयो कचहरी करे ऐं पहिरियों मां वाक़ई में हिकिड़ी सची ॻाल्हि थी ॿुधायां मां नाज़रीन खे बि ख़बर पई त मां सोचां पई केसर खान निज़ामानी ईंदो मां लाइ द केसर द निज़ाम खान द निज़ामानी साहिबु ईंदो द साहिबु ईंदो अच्छा द ईंदो त मां अलाए छा ॻाल्हाईंदमि हुन सां अलाए कहिड़ा सवाल कंदमि अलाए ॻाल्हाए सघंदमि बि अलाए न पर तव्हांजो एॾो प्यारु एॾो माना जेको आहे तव्हां मूंखे सुठो फील करायो जो मां चयो त हल भला अॼु कचहरी त कचहरी माना लॻो न त प्रोग्राम ॼणो कचहरी कईसीं थैंक यू सो मच आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी नंढड़ो माण्हू आहे मां छा मैसेज ॾींदुसि अच्छा, सभु वॾा ॾाढा माण्हू न हुजे असां नंढड़ा माण्हू आहियूं ऐं जंहिंखे कुतो बि न सुञाणे घिटी जो जीअं मां आहियां मां वरी माण्हुनि सां ड्राड़ू हणंदे मां टीवी ते ईंदी आहियां ऐं जेके वॾा माण्हू जेके असली टीवी जा आर्टिस्ट आहिनि असां त नंढड़ा माण्हू आहियूं न हक़ीक़त इहा ई आहे पर तव्हां कहिड़ी टीवी ते ईंदा आहियो मां पंहिंजी टीवी ते पाढ़ाई थी आहे हलाई थी आहे न मां असां में टीवी बंदि कंदी आहियां शीशे में जेको आहे न पाँच छोलो नज़र ईंदा हुजे जेको ईंदा उहो मां ख़ुशि थींदी आहियां शुक्र करणु सुठी टीवी ते अची वई आहे केटीएन ते कशिश ते माण्हू ॾिसंदा तोखे पोइ माण्हू त सेल्फियूं बि कढाईंदा पोइ ईअं करियूं था न भला हाणे इन खां पहिरियां तूं वधीक मशहूरु थी वञे पाण हिकिड़ी सेल्फी छो न कढूं सेल्फी त मां त सिर्फ़ु सेल्फी कढाईंदसि पूरो फोटो शूट थींदो सेल्फी बसि वेडिंग फोटो शूट थींदो हिते कपल हो थींदा इहे बसि पोइ हिकिड़ी सेल्फी करप्ट मां ई आहे यार ख़ुदा खे मुंहिंजो करप्ट मां न आहियां बसि पोइ थैंक यू सो मच त नाज़रीन असां सां गॾु जेको आहे द लेजेंड केसर खान निज़ामानी साहिबु हुयो ऐं जिन सां कचहरी करे ॾाढो मज़ो आयो ऐं उन्हनि खे वरी बि इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम्स में इनवाइट कंदा रहंदासीं छो जो दिलबर माण्हू हिकिड़ा हूंदा आहिनि न जेके मखण माण्हू हूंदा आहिनि उन टाइप जा आहिनि त मथे हफ़्ते जेको आहे असां सां ॿियो कोई हूंदो गॾु उन्हनि सां कचहरी कंदासीं उन्हनि सां तिखा मिठा सवाल कंदासीं इन सिलसिले में ई असांजे गेस्ट मां विसरी वियो मूंखां त गेस्ट कहिड़ा होस्ट कहिड़ा ॼणो पाण कचहरी पिया कयूं न असांजो गेस्ट द केसर द खान द निज़ामानी साहिबु जेको आहे उहो तव्हांजी मासी द मासी मोरा असांजी पूरी टीम असांजो डायरेक्टर अमीर चांडियो असांजे कैमरा ते आहे नोमान किंग ऐं होॾे जेको आहे साहिर साहिबु आहे ओबी में उन्हनि सभिनी खे इजाज़त ॾियो वरी मथे हफ़्ते मिलंदासीं ॿिए कंहिं गेस्ट सां तेसिताईं अल्लाह हाफ़िज़